अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ऐं गुड मॉर्निंग तव्हां सभिनी खे जेकी हिते स्टूडियो में मौजूद आहिनि या जेकी पंहिंजे घरनि में वेही करे चांहि जो कोप हथ में खणी असांखे ॾिसी रहिया आहिनि, सभिनी खे सुबुह जी मुबारकूं हुजनि। सुबुह जो ॾींहुं आहे, हिकिड़े नए ॾींहं जी नई सुबुह जी शुरूआति थी चुकी आहे ऐं असां तव्हांजे घर अची चुका आहियूं। ऐं सभिनी खां अॻु में शुक्र आहे मालिक जो जंहिं असांखे हिकिड़ो नओं ॾींहुं अॼु नसीबु कयो। हिन नए ॾींहं खे सुठे नमूने गुज़ारणो आहे, भरपूर नमूने गुज़ारणो आहे। जेके कम कल्ह रहिजी विया हुया उहो अॼु पूरा करणा आहिनि, छाकाणि ख़बर न आहे सुभाणे जो ॾींहुं पाण खे नसीबु थिए न थिए, मे बी इहो ॾींहुं असांजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हुजे, त इन करे जेको आहे सो भरपूर नमूने गुज़ारणो आहे। ॿी ॻाल्हि इहो त हाफ़िज़ शिराज़ी चयो आहे त वफ़ा कुनीम व मलामत कशीम व ख़ुशबाशीम कि दर तरीक़ ते मां काफ़री सिरंजीदन। तव्हां सोचे रहिया हूंदव मां छा ॻाल्हाए रही आहियां। इहो फ़ारसी जे हिकिड़े शाइर जी तमामु सुठियूं हिकिड़ियूं सिटूं आहिनि, जिन जी माना इहा आहे त वफ़ाऊं कंदा आहियूं ऐं मलामतूं सहंदा आहियूं, ख़्वारियूं मिलंदियूं आहिनि मोट में असांखे, पोइ बि ख़ुशि गुज़ारींदा आहियूं। छाकाणि असांजे दीन में महबूब जी राह ते रसियल ॾुखनि ऐं ग़मनि ते रंजीदो थियणु कुफ़्र आहे। त इहो मक़सदु छा आहे, दीन छा आहे? शाइरी खे असल में घणे माना में जेकी माण्हू आहिनि पंहिंजे हिसाब खां उनजी माना कढंदा आहिनि, उनखे सम्झण जी कोशिशि कंदा आहिनि। त असांजो जेको आहे सो पंहिंजो दीन जेको आहे असांजो मक़सदु थी सघे थो, असांजो उहो जेको जंहिंजे लाइ असां सॼी ज़िंदगी सोचियो आहे त हिन राह ते, हिन मंज़िल ते पाण खे वञिणो आहे, हिन रस्ते ते पाण खे हलणो आहे, पोइ असां खणी निकिरी पवंदा आहियूं पंध में, पोइ असांखे ख़्वारियूं बि झेलणियूं पवंदियूं आहिनि, माण्हुनि जा रवैया बि सहणा पवंदा आहिनि, मुखालफ़तूं मिलंदियूं आहिनि, अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधण लाइ मिलंदियूं आहिनि जेकी तव्हांखे सफ़ा जेको आहे सो ज़मीन ते पट ते किराए छॾींदियूं आहिनि ऐं तव्हां ॿीहर संभली साॻे रस्ते ते हलण जी सघ बि पाण में न महसूसु कंदा आहियो, पोइ बि तव्हां उथंदा आहियो, छाकाणि तव्हांजो मक़सदु अज़ीम हूंदो आहे। तव्हांखे तव्हांजी मंज़िल जंहिं ॾांहुं तव्हां वञी रहिया हूंदा आहियो उहो अज़ीम हूंदो आहे। हेॾा उन रस्ते में जेकी माण्हू आहिनि जेकी आहिनि इन करे त उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि, तव्हांजी रस्ता रोक करणु था चाहिनि, छाकाणि उहे पाण हुन मंज़िल ते पहुचणु चाहिनि नथा या उते पहुचण जी कोशिशि नथा कनि। पोइ जेकी माण्हू हुन रस्ते ते हलंदड़ आहिनि सच जी राह ते, या जेको बि हुननि पंहिंजो गोल ज़िंदगी में ठाहियो आहे, त उनखे रोकण जे लाइ उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, अहिड़ा जेके आहिनि से प्रोपेगेंडा कंदा आहिनि जेकी तव्हांजी ओॾीमहिल ज़हनी सिहत खे बि ॾाढो मुतासिर कंदा आहिनि ऐं जेतिरा स्टेप तव्हां अॻिते खणंदा आहियो ओतिरा ई स्टेप तव्हां पोइते थियणु लॻंदा आहियो, पर तव्हांखे पोइते नाहे थियणो, छाकाणि तव्हांजो मक़सदु अज़ीम आहे, तव्हांखे पंहिंजी मंज़िल ते पहुचणो आहे ऐं तव्हां पंहिंजे लाइ जेको सोचियो आहे, छाकाणि ज़िंदगी पाण खे हिकु भेरो मिली आहे, ॿीहर त मिलणी कोन्हे। असांजो त अक़ीदो इहो ई आहे त इहा ज़िंदगी जेका आहे सा पाण खे हिकु भेरो मिली आहे ऐं इन खे पाण खे भरपूर नमूने गुज़ारणो आहे। जेको पाण सोचियो आहे, जंहिं रस्ते ते पाण खे हलणो आहे उन रस्ते ते हलंदा रहंदासीं ऐं माण्हुनि जी परवाह कोन कंदासीं। पर फ़िलहालु जेको आहे सो पाण न्यूज़ ॾिसूं त छा चई रही आहे अख़बार पाण खे, हिन ॻाल्हि जी पाण खे परवाह आहे त अॼोकी अख़बार जेका आहे सा छा थी चवे, सभिनी खां अॻु में इहो ॾिसंदासीं। पर उन खां अॻु में तव्हांखे ॿुधाईंदी हलां असां सां सहकार जंहिं कयो आहे, हमदर्द वारनि असांजे लाइ जेको आहे सो हिकिड़ो मशहूरु ज़माना जेको जग मशहूरु शरबत आहे उहो मोकिलियो आहे। उन्हनि जो चवणु आहे मशरूबे मशरिक़ रूह अफ़ज़ा, हर घर जी पसंदि आहे रूह अफ़ज़ा, पाण बि पियो पंहिंजे ॿारनि खे बि पीआरियो रूह अफ़ज़ा, ऐं रमज़ान खां अॻु में तव्हांजे लाइ रमज़ान जो ख़ासि तोहफ़ो आहे रूह अफ़ज़ा, इन करे अॼु ई वञो वठी अचो, असां त पीअंदा आहियूं ॾींहुं राति ते। ॾिसूं था हाणे अॼोकी सोभ अख़बार जेका आहे सा पाण खे छा चई रही आहे। अख़बार चवे थी त अॼु 10 फेबरवरी आहे ऐं अंगारे जो ॾींहुं आहे। सभिनी खां अॻु में अख़बार में जेको आहे सो तव्हांखे डेट पढ़णु घुरिजे। हिन में साईं ख़बर आई आहे त पाकिस्तान पारां T20 क्रिकेट वर्ल्ड कप में शेड्यूल तहत भारत सां मैच खेॾण जो फ़ैसिलो पाकिस्तान करे छॾियो आहे, छाकाणि अॻु में पाण धमकी ॾेई छॾीसीं त असां कोन खेॾंदासीं भारत सां, पर हाणे वरी असां रिआयत करे छॾी आहे, गुंजाइश कढी आहे, छाकाणि रांदि जेका आहे सा हरू भरू जेको आहे सो असांखे हिकिड़ो मुक़ाबिलो करण जो मौक़ो मिले थो, खेॾण जो मौक़ो मिले थो, त असां हिन ॻाल्हि जे करे छो जेको आहे सो पंहिंजो मौक़ो विञायूं। पर सुठी ॻाल्हि आहे, पंहिंजी जेका आहे सा पॉइंट ऑफ व्यू ॾियणु घुरिजे, पंहिंजी जेको आहे सो इख़्तिलाफ़ जो इज़हार करणु घुरिजे, पर उनखां पोइ जेकॾहिं तव्हांखे लॻे त कंहिं हद ताईं कंहिं हवाले सां गॾु हली सघिजे थो
त गॾु हलणु घुरिजे त सुठो फ़ैसिलो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां श्रीलंका जे सदर जो टेलीफोनिक राब्तो थियो आहे ऐं भारत सां मैच खेॾण जी उन्हनि दरख़्वास्त कई आहे। उन्हनि दरख़्वास्त कई त असां मञी बि वरितीसीं त हलो छा यादि कंदव, खेॾंदासीं। ठीकु आहे। ॿी जेका ख़बर आहे उहा आहे वज़ीर आज़म जो AI में PhD लाइ 1000 वज़ीफ़ा ॾियण जो निसाब तयारु करणु ऐं $1 अरब जी सीड़प करण जो ऐलान। नौजवाननि जी वॾी आबादी खे AI जी तरबियत ॾेई ज़राअत, सनअत, वापार हर शोबे में इनक़लाब आणे दुनिया में पाकिस्तान खे इहो मुक़ाम ॾियारे, माना हिकिड़ो वॾो मुक़ाम ॾियारे सघिजे थो। शहबाज़ शरीफ़ साहिब इहो चयो आहे। सुठी ॻाल्हि आहे। AI में PhD कराइण जे लाइ ॿारनि खे जेको आहे स्कॉलरशिप्स मिलंदियूं, वज़ीफ़ा मिलंदा। इहो हिकिड़ी माना अॼु जी तमामु सुठी ऐं पॉज़िटिव ख़बर आहे। ऐं ॿियो जेको आहे सो ॿियूं इलाही ख़बरूं आहिनि, पोइ पढ़ंदासीं, विच में ब्रेक में पढ़ंदासीं, या तव्हां पाण पढ़िजो, मां तव्हांखे जेतिरियूं ॿुधायूं बसि काफ़ी आहिनि। हाणे छा ख़्यालु आहे तव्हांजो? नंढी साई वठूं था, साई खां पोइ असां बि हिते आहियूं, तव्हां बि हिते आहियो, मिलूं था पोइ गुड मॉर्निंग विद धरती में। वेलकम बैक दोस्तों। ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं ऐं महिमान असांजे अंगण ते अची चुका आहिनि ऐं सिधी रीत असां तव्हांजे अंगण ते अची चुका आहियूं। ऐं जेको आहे सो हाणे तव्हांखे वधीक इंतज़ारु न कराईंदासीं। तव्हां चवंदा रुगो संध्या पई ॻाल्हाईंदी रहंदी आहे, महिमाननि सां देरि सां मिलराईंदी आहे। इन करे बिना देरि करण जे मां तव्हांखे अॻु में महिमाननि सां मिलराईंदसि। उन खां पोइ पाण जेका पंहिंजी सुबुह वारी रिहाण आहे उहा शुरू कंदासीं। मुंहिंजे हिन पासे ते जेकी आहिनि से वेठा आहिनि, जेकी अदा से राइटर बि आहिनि, शाइर बि आहिनि ऐं जेको आहे तो सिंधी अदबी संगत जा ॾाढा फ़ाल जेके आहिनि से मेंबर आहिनि। अदा राशिद लखमीर साहिबु आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं, भली कार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। उन्हनि सां गॾु जेका अदी मूंसां गॾु अॼु शामिल थी आहे, तमामु घणे अरसे खां उन्हनि खे सॾियूं पिया, पर उहो ॾाढियूं बिज़ी हूंदियूं आहिनि, उन वटि टाइम कोन हूंदो आहे, पर असां बि ज़िद करे अॼु उन्हनि खे पंहिंजे स्टूडियो में घुराए वरितोसीं। अदी जेका पाण सां गॾु आहे से मुहक़िक़ आहिनि, तालीमदान आहिनि, राइटर आहिनि, शाइरी बि कंदियूं आहिनि ऐं ॿियो उन्हनि जा इलाही सारा तारुफ़ आहिनि। उन्हनि जी शख़्सियत जा खोड़ पासा आहिनि जेकी मां चयो सभु कुझु मां ॿुधाए छॾींदमि त कुझु ॿियो बि त हुजे जेको पाण वरी कचहरी जे दौरान ॻाल्हायूं। त अदी डॉक्टर आबदा घाघरो पाण सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम अदी। गुड मॉर्निंग। तव्हांखे ॾाढो सुठा लॻी रहियो, ॾाढो प्यारो तव्हांखे कलर पातल आहे ऐं सुठा लॻी रहिया शो। तव्हां बि सुठा लॻा जी, महिरबानी। अच्छा, ॿियो मुंहिंजे हिन पासे ते जेकी आहिनि से सिंध जा जेकी तारीख़ी माॻ आहिनि उहो तमामु घणी जेका असां वैल्यू रखनि था, हैसियत रखनि था ऐं जेकी माण्हू वरी हिन में रिसर्च करे रहिया आहिनि, जेके हिन में स्कॉलर आहिनि, त उहो वधीक जेको आहे सो असांखे सुहिणे नमूने ॿुधाए सघंदा त कहिड़ी कहिड़ी शयूं आहिनि, कहिड़ी कहिड़ी शयूं पाण खे वधीक एक्सप्लोर करणु घुरिजनि। छाकाणि जेकॾहिं पाण सिंध में ई घुमूं न त मूंखे लॻे थो पाण खे पूरो साल खपे जो असां पंहिंजी सिंध खे एक्सप्लोर कयूं। मूं त अञा ताईं सची ॻाल्हि आहे एतिरी कोन कई आहे, तव्हां बि अलाए केतिरी कई हूंदी। अॼु साईं जन पाण खे सम्झाईंदा त केतिरे हद ताईं पाण खे करणु घुरिजे या वाक़ई में जेको आहे सो केतिरो ज़रूरी आहे पंहिंजे तारीख़ी माॻनि जी पूरी जेका पंहिंजी हिस्टोरिकल जेका हेरिटेज आहे उनजी पूरी पूरी ॼाण रखणु। साईं जन जेको आहे सो वरी तव्हांखे ॿुधाईंदी हलां राइटर बि आहिनि ऐं जेको आहे सो ॿिया खोड़ उन्हनि जी शख़्सियत जा पासा आहिनि, शाइरी बि कंदा आहिनि। त अमीन जोयो साहब पाण सां मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम सिंधिया, वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं थोराइतो आहियां तव्हांजो ऐं धरती TV चैनल जे मॉर्निंग शो जे मैनेजर जो ऐं तव्हांजी समूरी टीम जो तव्हां मूंखे इज़त ॾिनी ऐं इनवाइट कयो मूंखे पंहिंजे चैनल ते। थैंक यू वेरी मच। इज़त तव्हां ॾिनी आहे असांखे, असांजे शो में आया आहियो, महिरबानी तव्हांजी वॾी वॾी। ॿी मूंसां जेका अदी मौजूदु आहे सा जेको आहे सो पंहिंजो तारुफ़ पाण आहे ऐं अदी जन जेको आहे सो उहो बि शाइरी कंदियूं आहिनि। अॼु असां पंहिंजो जेको आहे अदबी पूरो माहौल ठाहे छॾियो आहे पंहिंजे प्रोग्राम में। त अदी जेका आहे सा शाइरी बि कंदियूं आहिनि ऐं जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेकी हाणोकी हालतुनि ते हलंदड़ जेकी बि इशूज़ आहिनि उन ते तमामु सुठा सुठा आर्टिकल्स बि लिखंदियूं आहिनि ऐं राइटर बि आहिनि ऐं जेको आहे सो तमामु सुठी सुहिणी शख़्सियत जी मालिक आहिनि। अदी ज़ीनत अहमद पाण सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम भली कार चवां थी तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी। कीअं रहियो सफ़र तव्हांजो? सुठो गुज़रियो? कराची में को बि माण्हू किथे पहुचे थो त सभिनी खां अॻु में हुनखां ख़ैरियत इहा वठणु घुरिजे त उहो ख़ैरियत सां अल्लाह जो शुक्र आहे ख़ैरियत सां पहुची वियासीं। लॻी त रहियो आहे तव्हां ॾाढा सुठा लॻी रहिया माशाल्लाह। अॼु ॿिन्ही भेनरुनि
अदी त मूंसां मैचिंग कई आहे, अदी ज़ीनत, ऐं तमामु सुठो कलरफुल असांजो स्टूडियो थी वियो आहे अदियुनि जे करे। त हलूं था जेको आहे सो ॻाल्हि ॿोल अॻिते वधायूं था। सभिनी खां अॻु में जेको आहे सो पाण अदबी माण्हू आया आहिनि त थोरो अदब में ई रहूं था ऐं अदब जे हवाले सां ई ॻाल्हायूं था। साईं राशिद खां जेको आहे सभिनी खां अॻु में मां पुछंदमि, साईं जेको इंसानु आहे स्पेशली उनजी जेको आहे सो ओसर ज़हनी ओसर जे लाइ अदब केतिरे हद ताईं ज़रूरी आहे? छा अॼु जो नौजवान उनखे एतिरो फॉलो करे रहियो आहे? साईं सदाईं करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सवाबाद करीम। सब खां पहिरीं त अदब चइबो छा खे आहे? ॾिसो, हिकिड़ी ॿोली वजूद में ईंदी आहे, हिकिड़ी ज़बान वजूद में ईंदी आहे, उनजी हिकिड़ी सूरत तख़्ती ठहंदी आहे। हाणे उन सूरत तख़्तीअ जी मदद सां लफ़्ज़, जुमिला ऐं जुमिलनि खां पोइ मज़मून इहे ठहणु शुरू थींदा आहिनि। अदीब उहो आहे जेको पंहिंजे ख़्याल खे कंहिं काराइते अंदाज़ में, लाभाइते अंदाज़ में कंहिं जॻह ते सहेड़े ऐं कंहिं पनी ते आणे, या जेका हुनजे अंदर जी ओत आहे, जेको कुझु हुनजे मन में आहे उनखे ॿाहिरि खणी अचे ऐं कंहिं बामक़सद तरीक़े सां। हाणे अदब ॾिसो, अदब जा बि ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो अदब बराए अदब आहे, हिकिड़ो अदब बराए ज़िंदगी आहे। अदब बराए अदब उहो हूंदो आहे जंहिंमें अदब जेको आहे सो उनखे सिर्फ़ु हुनजे घाणे टे ते, घाणे टे जो मतिलबु हूंदो आहे त जेको हुनजो फ्रेम आहे, जंहिं क़ाइदे, मसइलन हिकिड़ो गज़ल आहे त गज़ल जो हिकिड़ो क़ाइदो कानून आहे, जेको अदब उन पंहिंजे क़ाइदे कानून ते पूरो लहे थो सिर्फ़ु, ऐं उनजो को समाजी कारज कोन्हे को, समाज में उनजो को इस्तेमालु कोन्हे को, त उनखे अदब बराए अदब चइबो आहे। हिकिड़ो अदब उहो हूंदो आहे जंहिंजो ज़िंदगीअ सां तालुक़ु हूंदो आहे, जेको समाज जे मसइलनि खे, समाज जे उणाइनि खे, समाज जे चङाइनि खे वाक़फ़ु कंदो आहे। सही। जेको तव्हांजो सुवालु हुयो, इंसानु जेको आहे इनखे जेका फज़ीलत मिली आहे, इंसानु जेको बरतर आहे ॿी काइनात खां, उनजो हिकिड़ो ई सबबु आहे त हुन वटि इल्मु आहे। सही। अकुल जो मददगार इल्मु आहे हुन वटि, हिकिड़ो अकुल आहे हुन वटि, हिकिड़ी सम्झ आहे, हिकिड़ो इल्मु आहे। बल्कि हाणे थोरो अञा हिनखे थोरो फिलासफिकल अंदाज़ में ॻाल्हि करे वञा। 5 शयूं आहिनि जेके माण्हू खे काइनात जे ॿियनि शयुनि खां मुमताज़ कंदियूं आहिनि, जंहिंमें पहिरीं शइ तव्हांजा सेंटीमेंट्स आहिनि, जेके तव्हांजा जज़्बा, तव्हांजा ख़्याल, तव्हांजा उद्मा, तव्हांजूं सदूं, तव्हांजा इन जज़्बे लफ़्ज़ में जेको कुझु तव्हांजे ख़्याल में जेका बि शइ अचे थी, उहो नफ़रत खां वठी इश्क ताईं, मोहबत खां वठी अदावत ताईं, इंसान जे फलाह बहबूद तामीर खां वठी तक़रीब जेको कुझु तव्हांजे ज़हन में अचे थो, इहे सभु तव्हांजा सेंटीमेंट्स आहिनि, तव्हांजा जज़्बात आहिनि। हाणे इहे तव्हांजा जज़्बात मस्बत बि थी सघनि था, मनफ़ी बि थी सघनि था। बिल्कुलु। तव्हांजे अंदर में जेको ख़्यालु अचे थो, इहो सुठो बि थी सघे थो, तामीरी बि थी सघे थो ऐं तक़रीबी बि थी सघे थो। इन्हनि जज़्बनि खे लॻाम ॾियण वारी जेका ॿी शइ इंसान वटि आहे, उनखे अकुल चइबो आहे। अकुल सही। इहा हिननि जज़्बनि खे लॻाम ॾींदी आहे। पर इहो अकुल जेको आहे, अकुल जेको आहे, इहो अकुल बि मस्बत बि आहे ऐं मनफ़ी बि आहे। इन अकुल सां तव्हां कंहिंजी मदद कंदा आहियो, बिल्कुलु। का कंहिंजे लाइ का ख़ैरख़्वाही वारो कमु कंदा आहियो, कंहिंखे अगूर निंड मां जाॻाइण जो कमु कंदा आहियो। इन अकुल सां तव्हां कंहिंखे नुक़सानु पहुचाइण जे लाइ मनसूबो बि ठाहींदा, प्लान बि ठाहींदा। त अकुल जेको आहे उहो मस्बत ऐं मनफ़ी आहे। टी शइ जेका इंसान वटि आहे सा इल्मु आहे। हाणे उहो चई वियो, सोक्रेटस जो ग़ालिबन कौल आहे त नॉलेज इज़ वर्च्यू। पोइ उहे वॾा माण्हू कॾहिं कॾहिं ग़लती करे ईंदा आहिनि त उहा सदियुनि ताईं हलंदी आहे। इल्मु जेको आहे न उहो ठीकु आहे, इल्मु ज़रूरी आहे। इंसान जेका बि पाण जीअं हेॾी हसीन दुनिया में ॾिसो, तव्हां जे हिन स्टूडियो में वेठा आहियूं, ऑन एयर प्रोग्राम हले पियो, कॾहिं 200 साल 150 साल लॻी पियो, अहिड़ो तसवुरु हुयो त असांजो हीउ प्रोग्राम सॼी दुनिया ई हाणे ॾिसी सघे थी। सही ॻाल्हि आहे। या असां पंहिंजे ख़्यालनि जी ॾे वठि करे सघूं था। इहे सभु कुझु इल्म जे करे, हीअ जेका दुनिया ख़ूबसूरत थी आहे, इहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इल्म जे करे थी आहे। लेकिन इहो इल्मु जेको आहे इहो पाण बि पॉज़िटिव ऐं नेगेटिव ॿिन्ही पासे आहे। इन इल्म सां कमज़ोर दॿियल क़ौमुनि जी मईशतुनि खे वॾा मुल्क सक करे वेंदा आहिनि, माण्हुनि खे नुक़सानु पहुचाइण जे। इन इल्म सां उहो एटम बम ठहंदो आहे जेको दुनिया खे एनर्जी बि ॾींदो आहे, ऐं उहो बि ठहंदो आहे जंहिंसां तव्हां तबाही कंदा आहियो। सही। बिल्कुलु। त इल्मु जेको आहे सो बि मस्बत ऐं मनफ़ी आहे। चौथी जेका तव्हां वटि शइ आहे सो तव्हांजो इख़्तियार आहे, अथॉरिटी आहे तव्हांजी। तव्हांजो इख़्तियार जेको आहे उहो बि लामहदूद आहे। तव्हांजे मुतलिक़ केरु इहा प्रिडिक्शन नथो करे सघे त सदिया सुमरो हितां उथी राइट ते वेंदी या लेफ्ट ते वेंदी या पुठियां वेंदी या अॻिते वेंदी। तव्हांजो इख़्तियार आहे,
काइनात में ये जेके बि अजरा में फल्की आहिनि एस्ट्रोनॉमी जा, इहे सभु हिकिड़े कानून जा पाबंद आहिनि। तॾहिं पाण साल अॻु में 6 महीना अॻु में ॿुधाईंदा आहियूं त चंड किरण थींदो, कराची में थींदो, फलाणी तारीख़ ते थींदो, फलाणी खां फलाणी टाइम में थींदो, बारिश पवंदी, अहिड़े क़िस्म जी बारिश हूंदी। इहो छाजे करे पाण अॻु कथी करे सघंदा आहियूं? इन जे करे जो इहे कंहिं क़ाइदे ऐं कानून जा पाबंद आहिनि। इंसान जेको आहे उहो पंहिंजी दुनिया में हुन वटि मुतलक़ इख़्तियार आहे। पंजी जेका शइ आहे न, जेका इन्हनि चइनि शयुनि जी प्रोडक्ट आहे, इहा चइनि शयुनि जी हिकिड़ी फैक्ट्री आहे जंहिंमां प्रोसेस थी जेका पंजी शइ ठहंदी आहे, उहो तव्हांजो अमल आहे, उहा तव्हांजी किरत आहे। तव्हां जेको बि कमु कंदा आहियो दैट इज़ रिज़ल्टेंट, इहो नतीजो आहे। इहो ॿुधाईंदो त पुठियां तव्हांजा जेके जज़्बा हुया, मस्बत हुया मनफ़ी हुया, जेको तव्हां अकुलु इस्तेमालु कयो उहो मस्बत हो मनफ़ी हुयो, जेको तव्हां इल्मु इस्तेमालु कयो उनजे पुठियां उहो सही इस्तेमालु कयो, ग़लति कयो, जेको इख़्तियार तव्हां इस्तेमालु कयो उहो तक़रीबी हुयो, तामीरी हुयो। त हाणे ॾिसो त इहो इल्मु, इहो अकुलु, इन जे ई मदद सां पाण वरी हिकिड़ी ॿी दुनिया में ईंदा आहियूं। ऐं उन में अदीब जेको आहे सो बुनियादी तौर ते छा कंदो आहे त हू ॾिसो इंसान जी जेका अखि आहे, मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी गुफ़्तगू थोरी डिघी थींदी, लेकिन आउं पूरो करे वठां। हीअ अखि वॾी नेमत आहे तव्हां वटि। जॾहिं तव्हांजी अखि खुलियल आहे त इहा वॾी नेमत आहे, ऐं जॾहिं तव्हां इन अखि खे बंदि कंदा आहियो त इहा उन खां वॾी नेमत आहे। खुलियल अखि सां तव्हां दुनिया जो मुशाहिदो कंदा आहियो, ऑब्ज़र्वेशन कंदा आहियो। तव्हां पंहिंजे समाज में ॾिसंदा आहियो त किथे तफ़ावत आहे, किथे फ़र्क़ु आहे, किथे ज़ुल्म आहे, किथे समाजी नाइंसाफ़ी आहे, किथे अणबराबरी आहे, किथे छा आहे छा न आहे। इहो सभु कुझु हिकिड़ो माण्हू अदीब आहे जेको हिकिड़ो पंहिंजी समाज में रोड ते वेंदे, स्कूल वेंदे, दफ़्तर वेंदे, कॉलेज वेंदे पंहिंजी शइ खे ॾिसंदो आहे। पोइ जॾहिं उहो पंहिंजी दुनिया में मोटी ईंदो आहे त उहो अखि बंदि करे उन मंज़र कशीअ खे पंहिंजे मन में लाहींदो आहे। पोइ हुनजी हिकिड़ी अंदर जी ओत, हुनजो ख़्यालु उन मंदर सां गॾिजी करे उन खे पोइ हिकिड़ी तख़लीक़ी शिकिल ॾींदो आहे। जंहिं तख़लीक़ी शिकिल खे पाण शाइरी चई सघूं था, पाण कहाणी चई सघूं था, पाण को मज़मून चई सघूं था, को कालम चई सघूं था। सो अदब बेसिकली पोइ उन हाणे ॾिसो न, भिटाई साहिब खे तक़रीबन 300 साल गुज़री विया आहिनि, लेकिन अॼु ॾींहं ताईं पाण हुन खां गाइडेंस वठंदा आहिनि, रहनुमाई वठंदा आहिनि। ऐं उनजी हिकिड़ी सिट, हिकिड़ो बैत भिटाई साहिब जो, उहो दुनिया खे जाॻाइण जे लाइ। बिल्कुलु। त अदब जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे हिन समाज में माण्हुनि खे जाॻाइण जे लाइ, जेके असां अघूर निंड में सुतल आहियूं। ऐं जाॻाइण जी माना आहे त असांखे ख़बर पए त असां पाण छा आहियूं, पंहिंजे पाण खे सुञाणूं। बिल्कुलु। उनखां पोइ पंहिंजी धरतीअ खे सुञाणियूं, पंहिंजे माण्हुनि खे सुञाणियूं, इंसाननि खे सुञाणियूं, काइनात खे सुञाणियूं, काइनात सां मुतलिक़ पंहिंजे जुड़ियल रिश्तनि खे सुञाणियूं। माना चयो न, ॾिसो काज़ी कादन जेको आहे वॾो असांजो क्लासिकल पहिरियों शाइर आहे मालूम सिंधी अदब जो, ऐं तमामु घणो लिखियलु पढ़ियलु बैरिस्टर हुयो। पर हुनजी हुनजो हिकिड़ो बैत आहे जेको पंहिंजी जेका क्लासिकल शाइरनि जी अवाइली बैतनि में ईंदो आहे त जोगीअ जाॻायोसि सुतो हुयुसि निंड में, तंहिंखां पोइ थियोसि फिरियां संदे पेचरे। जोगीअ जेसीं मूंखे जाॻायो न हुयो, जोगी उहो जेको जाॻाए तव्हांखे निंड मां, तेसीं त आउं सुतो पियो हुअसि निंड में। जीअं हुन जाॻायो पोइ पिरियां संदे पेचरे जेको आहे हिनजी हिकिड़ी वॾी माना आहे, इहा पाण पंहिंजे अंदरि हिकिड़ी इहे लफ़्ज़ पाण जेको आहे न पोइ थोरो डिफाइन कयो था, इहो यादि रखिजो त हिन ते वरी अचूं था। अदी आपदा जेको आहे सो साईं जन हींअर ॻाल्हि कई ॼाण जी, माना सॼी शइ में हिकिड़ो इंसान जेको इल्मु आहे मिसाल तौर उहो ॼाण आहे, ठीकु आहे। हिकिड़े ॾाहे चयो कंहिं जॻह ते त अणॼाणाई वॾी नेमत आहे। केतिरे हद ताईं हिकिड़ी औरत जी हैसियत में तव्हां हिन ॻाल्हि खां जेको आहे सो हिन ॻाल्हि खे सेकेंड कयो था त अणॼाणाई वॾी नेमत आहे, छाकाणि हिकु ॼाण रखे थो वधीक हिसाब में थो अची वञे। हा बिल्कुलु सही था चओ तव्हां। माण्हू सम्झंदा हूंदा त अणॼाणाई वॾी नेमत आहे, ॼाण ई न हूंदी, तव्हांखे शऊर ई न आहे त पोइ तव्हांखे किथां ख़बर पवंदी। उहा ई जेका अदा ॻाल्हि कई मस्बत आहिनि मनफ़ीअ जी, त जॾहिं तव्हांखे इहो अहसासु ई न आहे त मस्बत छा आहे, मनफ़ी छा आहे, त तव्हां कहिड़े पासे ॾे वेंदो। ऐं अणॼाणे जहालत, अणॼाणाई आहे जहालत, ऐं उन में माण्हू प्रोग्रेस नथो करे सघे, माण्हू अॻिते वधी नथो सघे, माण्हू कुझु करे नथो सघे। त उन हवाले सां कंहिं चयो हूंदो त वॾी नेमत आहे, जो चइजे त ख़ामोशी, बल्कि ख़ामोशी खे बि इन सां कंपेयर नथो करे सघिजे,
छाकाणि जो ख़ामोशी बि पंहिंजे अंदरि का माना रखंदड़ हूंदी आहे, बिल्कुलु। पर अणॼाणाईअ जी का माना न आहे। मां नथी सम्झां त को नॉलेज खां सवा माण्हू अॻिते वधी सघे थो। इंसान पंहिंजे जेको गारनि वारे दौर में हुयो, इंसान ॼाण सां अॻिते वधियो आहे। उन ॼाण सां हुन ॾिठो त न भई गारनि खां परे बि का दुनिया आहे। इंसान पंहिंजी अणॼाणाई में सम्झंदो हुयो, जीअं खूह में वेठल हिकिड़ो ॾिॾर हुजे या गार में वेठल माण्हू जो गार जे मुंहं ते जेको रोशनी पवे थी, उते रुगो ॾिसे थो त भई दुनिया इहा ई आहे, हीउ मुंहिंजे अंदरि हीउ जेको आहे ॿाहिरि निकिरे थो, हू ॼाणे थो त हुनखे ख़बर पए थी त भई दुनिया में त ॿियो कुझु घणो कुझु आहे। सो इहो असांजे शाइर बि चयो आहे, ऐं शाइर बि इहा ॻाल्हि कनि था, असांजा अदीब इहा ॻाल्हि कनि था, मुहक़िक़ इहा ॻाल्हि कनि था। ऐं असांजा सभ खां पहिरियां त अॼु जो अदीब त ओतिरो तव्हांजो आलिम फाज़िल कोन्हे को, पर तव्हां जेकॾहिं पोयनि दौरनि में वञो, क्लासिकी दौरनि में वञो त तव्हांजा अदीब ऐं शाइर तव्हांखे ॼाण ॾींदा हुया। उहे आलिम हूंदा हुया, उहे उस्ताद हूंदा हुया, ऐं हुननि शऊर जी हमेशह ॻाल्हि कई आहे। बाक़ी शऊर खां सवा त न इंसान जी सघे थो, मां सम्झां थी, न ई अॻिते वधी सघे थो। ऐं जेको इंसान जी नथो सघे, जेको इंसान अॻिते वधी नथो सघे, जेको दुनिया खे सम्झी नथो सघे, त पोइ उहो कीअं बहितर थी सघे थो। बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि चई आहे, पर मूं इहा ॻाल्हि ॿिए पस मंज़र में कई ज़ीनत मां। हा, हिकिड़ो जेको अच्छा ब्रेक ते वञिणो आहे, ब्रेक बि त अची वेंदो आहे। हलो जेको आहे सो नंढी ब्रेक वठूं था, नंढी साई वठूं था नाज़रीन। उनखां पोइ तव्हां काॾे बि न वञो, छाकाणि अॼु पाण इहो ॼाणे रहंदासीं त ॼाणाई वधीक अणॼाणाई वधीक बहितर आहे या ॼाण वधीक बहितर आहे। जी साथियों, वेलकम बैक। ऐं ब्रेक ते वञण खां अॻु में असां तव्हांखे चऊं पिया, जीअं भिटाई साहिबु चयो आहे त अला ॾाहीं मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि, त मां इन हवाले सां ज़ीनत सां बि जेको आहे सो कुझु माना पुछणु चाहींदमि त उन्हनि जी छा राय आहे हिन बाबति। हाँ, जो भिटाई साहब जो इहो पूरो शेर आहे त अला ॾाहीं मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि, मूसी मुंहुं पिरियनि भोराईअ में बाल कया। त जेका अणॼाणाई जी जेका भिटाई साहब ॻाल्हि कई आहे, त उहा अंदर जी अखि जॾहिं बंदि हूंदी आहे इंसान जी, ऐं उनखे कुझु बि नज़र न ईंदो आहे, हर शइ उनखे साफ़ सुथरी, ऐं हर माण्हू उनखे पॉज़िटिव नज़र ईंदो आहे, न उनखे दुश्मन जी ख़बर हूंदी आहे, न उनखे मतिलबु दोस्त ई सभु। पर जॾहिं वरी अंदर जी अखि हुनजी खुलंदी आहे, ॼाणप ईंदी आहे, त हू बिल्कुलु विसामजी वेंदो आहे। ऐं हुनखे जॾहिं उहा अंदरी अखि सभु कुझु ॾेखारींदी आहे त जेका शइ तूं पॉज़िटिव थो ॾिसी, उनजे पुठियां हेतिरा सारा मक़सद जेके आहिनि उहे तुंहिंजे लाइ नुक़सानकार आहिनि। त ॼाण जेका आहे सो तमामु वॾी नेमत आहे। बिल्कुलु आहे, पर इहा कंहिं महल जी फीलिंग आहे, उहा पीढ़ा जेका असां भोॻियूं था न ॼाण जे करे, त कंहिं टाइम इंसान के अहिड़े हुन में वेंदो आहे, जिदलियात बि तव्हांखे चवे थी, त कंहिं लम्हे वो अहिड़ी कैफ़ियत में वेंदो आहे जंहिं कैफ़ियत में भिटाई बि सिटरूं चई हूंदियूं, उहा कैफ़ियत ॾाढी मतिलबु उन कैफ़ियत खां वरी पाण खे साॻी पोज़ीशन में आणणु इहो तमामु ॾुखियो अमल, माना उहो ॾाढो शॉर्ट पीरियड हूंदो जंहिंमें उहो चवंदो आहे त मां छो बाबा मां त अजीब ॾचे में पइजी वियो। बिल्कुलु साईं, तव्हां कुझु हिन हवाले सां ॻाल्हायो। जी, ऐं सभ खां पहिरियां शाह लतीफ़ भिटाई जे हिन शेर सां पंहिंजी ॻाल्हि जी शुरूआति कंदुसि त अवल अलाह अलीम आला आलम जो धणी, कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइमु आहे क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो साराहियां सचो धणी, चई हमद हकीम, करे पाण करीम, जोड़ूं जोड़ जहान जूं। वॾी महिरबानी संध्या मूंखे पंहिंजी हिन डिस्कशन में शामिलु करण जी। ऐं तव्हांजो जेके बि मुंहिंजूं शयूं आहिनि, तव्हांजे पासे में जेको किताबु पियो आहे, जेकॾहिं उन जे हवाले सां तव्हां कुझु पुछणु चाहियो, जेको आउं रिसर्च कंदो आहियां, तॾहिं मां ॿुधाए सघां थो। या सिंध अभ्यास अकेडमी में असां सिंधी ॿोली जेका आहे उहा हर हफ़्ते सेखारींदा आहियूं। जेको माण्हू ऐं हिन तव्हांजे चैनल जे थ्रू दावत थो ॾियां सभिनी खे त कंहिं बि क़ौम, कंहिं बि ॿोली, कंहिं बि रंग ऐं कंहिं बि नसुल सां तालुक़ु रखंदड़ को माण्हू हुजे जेको असांजी सिंधी ॿोली सिखणु चाहे, त उनखे आउं इनवाइट कयां थो, फ्री ऑफ कास्ट उनखे असां सेखारींदासीं। अच्छा जी। ऐं ॼाण जे हवाले सां छा चवंदा? ॼाण हाणे इन जेको शेर आहे, अलाह ॾाही मथियां छो त ॾाहियूं ॾुख ॾिसनि, मूंसां मुंहुं पिरियनि भोराईअ में भाल कया। मां एतिरो को फिलासफ़र या ॼाणू माण्हू त न आहियां,
पर मूं इन जी जेका माना पढ़ी आहे या जेके डिफरेंट स्कॉलर आहिनि या असांजो जेको शाह लतीफ़ स्टडी सर्किल थींदो आहे हर हफ़्ते ख़मीस जे ॾींहुं 3 खां 5 वॻे ताईं, उन में बि तव्हांखे आउं सभिनी खे दावत ॾियां थो त उन में अचो। उन में हिकु दफ़े इन शेर ते इन जी माना ते बहस छिड़ियो। अच्छा, त हाणे जेको अलाह ॾाही म थिया आहे इन म जी माना जेका आहे, मुंहिंजे साम्हूं वॾा स्कॉलर वेठा आहिनि, ऐं हिकिड़ो नंढड़ो ख़सीस माण्हू आहियां। इन ख़सीस माण्हू हुजण ते बि शाह लतीफ़ हिकिड़ो शेर आहे त जर ते फोटो जीअं, जर ते फोटो जीअं लहरूं लॻंदे अधु थिए, ऐं पिण आहियां तीअं जीवन में केॾी हणा। सो का ग़लती थिए त मूंखे माफ़ु कजो, तमामु वॾा स्कॉलर ऐं नाले वारा माण्हू मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि। त इन म जी माना आहे थियां, ॾाही थियां। उहो कीअं, त उन स्कॉलर असांखे ॿुधायो त साईं सदाईं करी मथे सिन सुका, त इन में जेका म लॻल आहे इन म जी जेका माना आहे उहा बि आहे त थिए। अच्छा, साईं म सदाईं करी मतिलबु सिंध ते सुकार थिए। हाणे शाह लतीफ़ भटाई ईअं कीअं चवंदो त साईं म सदाईं, साईं सिंध ते सुकार न थिए। त इन जी इन मिसाल ॾियण जी जो मक़सदु इहो त इहो ई मिसाल ॾेई सम्झायो वियो असांखे त इते जेका म आहे अलाह ॾाही मथियां, छो त ॾाहियूं ॾुख ॾिसनि, माना आऊं ॾाही थियां। अच्छा, त ऑटोमेटिकली जेको ॾाहो थींदो उन ते रेस्पॉन्सिबिलिटी ईंदी। जॾहिं रेस्पॉन्सिबिलिटी ईंदी, ज़िम्मेवारी ईंदी, त पोइ ॾुख बि ॾिसबा, ॾाखड़ा बि ॾिसबा। जीअं ससीअ ॾुख ॾिठा, जीअं मूमल ॾुख ॾिठा, जीअं सोणीअ ॾुख ॾिठा। त अहिड़े तरीक़े सां आऊं सम्झां थो, जेका मुंहिंजी इंटरप्रिटेशन आहे, छो त हर माण्हू जो पॉइंट ऑफ व्यू डिफरेंट हूंदो आहे, हर माण्हू जी थिंक टैंक जेका आहे उहा डिफरेंट हूंदी आहे। आऊं ईअं सम्झां थो त हिते शाह साहब जे इन शहर में इन म जी माना आहे ऐं ॾाही थियां। हिकिड़ो मिंट मूंखे तव्हां, मां थोरो उनखे ॻाल्हि खे थोरो क्लियर करणु चाहियां थी। हिते म जी माना न ई आहे। भिटाई जेको, जॾहिं भिटाईअ जी शाइरीअ में तव्हां ॾिसंदव न त हू गहराईअ में ॻाल्हि करे थो। हाणे हिकिड़ो बेत आहे उन में हू इहा ॻाल्हि करे थो त अलाह ॾाही मथियां, यानी एक्सट्रीम लेवल ते वञी करे चवे थो त मूंखे मुंहिंजी ॾाहप जे करे, मां ॾाही हुयमि, मूं में एतिरो करेज हुई, मूं में एतिरी सघ हुई जो मां अॻिते निकिरां, ऐं उन मूंखे ॾुख ॾाखड़ा ॾिना आहिनि। ऐं जेकॾहिं मां अणॼाण थी करे पइजी रहां या ॾाही न हुजां, या मूं में उहो शऊर न हुजे हा, या मूं में इहा हिमत ऐं इहो हौसलो न हुजे हा, त मां हे मुश्किलातूं ॾिसां ई न हा। इन्हनि मुश्किला, इहा ई जेका सवेर तव्हां ॻाल्हि कई त जेको ॾाहो माण्हू आहे, जेको ॼाणू आहे, उहो मुश्किलातूं ॾिसे थो। त किथे किथे शाह लतीफ़ एक्सट्रीम वारी ॻाल्हि बि कई आहे, पर शाह लतीफ़ इहा ॻाल्हि कतई नथो करे त ॼाण न हुजण कर। भिटाई चए थो त महरूम ई मरी विया, माहिर थी न मुआ। माना जेको महरूम आहे, अणॼाणू महरूम आहे न, चए थो महरूम ई मरी विया, माहिर थी न मुआ, चिड़ीअ जीअं चूंज हणी लॾियाऊं लुआ। उहो जेको अणॼाण ऐं ग़ाफ़िल माण्हू या जाहिल माण्हू आहे, उहो ईअं थो दुनिया मां वञे जीअं हिकिड़ी झिरकी आई दाणो खाई करे हली वई। चिड़ीअ जीअं चूंज हणी लॾियाऊं लुआ, हुबाब ई हुआ इन ई वादीअ विच में। हुबाब माना पाणीअ जो बुलबुलो, पाणीअ जो। त उहा जेका फोटे जी ॻाल्हि कई, त उहे माण्हू जेको अणॼाणाईअ में गुज़ारे थो, उहो माण्हू जेको जेल में गुज़ारे थो, नावाक़फ़ीअ में गुज़ारे थो, ॾाहप खां परे थी गुज़ारे थो, माहिर थी नथो गुज़ारे, उहो दुनिया मां ईअं थो वञे जीअं पाणीअ जो हिकिड़ो बुलबुलो हुजे। त भिटाई कतई बि इहा ॻाल्हि किथे बि न कई आहे त को ॼाण न हुजे। हुन पंहिंजी एक्सट्रीम लेवल ते ॻाल्हि कई आहे। जीअं ससुईअ जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि कंदे कंदे चवे थो त मूंखे बेत हिन महिल ज़हन ते नथो अचे, जंहिंमें हू ॻाल्हि करे थो त उहो तमामु घणी अरडाईअ जी ॻाल्हि करे थो ससुईअ जी, पर आख़िर में उहा ॻाल्हि करे थो त अमर मूंसीं ईअं कयो। ठीकु आहे। बेत अथसि लिंग मुंहिंजा लोह, ईअं करे मूंखे हिन महिल ज़हन ते नथो अचे। डूंगर ॾुखोयनि खे तूं तपी कंदे को। हाणे हिकिड़े पासे उन पहाड़ खे चैलेंज करे थी, डूंगर ॾुखोयनि खे तूं तपी कंदे को, तूं जे पहण पब जा, पब वॾो जहाज, तूं जे पहण पब जा त लिंग मुंहिंजा लोह, तूं जेकॾहिं पत्थर आहे त मां लोह आहियां। पर इहा हिकिड़े पासे चैलेंज करे थो, पर आख़िर में तूं चए त कंहिंजो कोन्हे ॾोह अमर मूंसीं ईअं कयो। त भिटाईअ जे फ़िक्र में इहा ई त
ॻाल्हि आहे त हू जिते एक्सट्रीम लेवल ते वञी करे का ॻाल्हि करे थो, का हिकिड़ी सिट अहिड़ी चई वञे थो जेका असांखे सोचण ते मजबूर करे थी। बिल्कुलु। आख़िर भिटाईअ छा जो, भिटाई कोई इंसान हो, हू तकलीफ़ महसूसु करे पियो, हू पंहिंजे कैरेक्टर जी तकलीफ़ महसूसु करे पियो। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त हू अणॼाणाईअ जे माण्हुनि में अणॼाणाईअ वारो जेको ग्रीफ आहे, जेका तकलीफ़ आहे, जेको सूर आहे, उहो महसूसु करे पियो। तॾहिं माण्हुनि खे हू बीठल न पियो ॾिसणु चाहे, क़ौम खे बीठल न पियो ॾिसणु चाहे। तव्हां छा था सम्झो त भिटाईअ जेके इहे सूरमियूं खयूं आहिनि, इहे 5 औरतूं खणी करे तव्हांखे ॻाल्हि कई अथई? न, हुन उहे सिचुएशन्स खयूं आहिनि ऐं उन्हनि खे सिंबॉलिकली अलामत जे तौर ते हुन उहे किरदार खया जेके क्लासिकी दौर जा किरदार आहे, जिन जे कहाणियुनि खां ज़मानो वाक़ुफ़ हुयो। माण्हुनि खे ख़बर हुई त मारुई हुबुल वतनीअ जो जेको आहे सो उनजी अलामत आहे। माण्हुनि खे ख़बर हुई त ससुई ॾाढी बहादुरीअ सां बरपट बियाबान में अकेले सिर वई, सरतियूं सॼी सुञ मतां का मूसी हले, सॼी सुञ अथव मतां का मूसी हले, पाणी नाहे पंधु घणो, अॻियां राओ रुॻी रुञ, रुॻो रुञ अथव, पाणी बि नाहे, मतां हले मतां मरी का उञ, मतां का उञ मरे, मतां मरी का उञ, जॾहिं उन मरे त ॾे पारां तो पिरीअ खे। त माना एतिरी जॾहिं करे जा त उहा मूसा हले सा जेका जी मिठो न करे, माना जेकी वरी जान मिठी न हुजे उहा हले। एग्ज़ैक्टली। त भिटाईअ तव्हांखे अलामती तौर ते पंहिंजी धरतीअ जूं हालतूं ॿुधायूं आहिनि। धरती उन दौर में कलोड़नि जो दौर हुयो ऐं तुरखाननि ऐं अरगोननि जे दौर में जेके कहर थिया हुआ, जेके कीस थिया हुआ, उन्हनि खां पोइ वारो दौर हुयो। ही उहो दौर हुयो जेको ॿोलीअ जे इनकलाब जो दौर हुयो। ऐं तव्हां ॾिसो 712 में जॾहिं असां वटि इस्लाम आयो, मज़हबी इनकलाब आयो, उन खां पोइ असां वटि अरबी ऐं फारसी पे पढ़ी वई। पर इहो 1700 इहो कलोड़नि जो दौर आहे जॾहिं नई सिंधी लिपि ठही आहे, नए सिरे खां पढ़ाइजणु शुरू थियो आहे, नए सिरे खां। त इहो असांजा जेके शाइर, मूं जेका सवेर ॻाल्हि कई त इहा जंग विढ़िया आहिनि, इहो ॼाण ऐं अणॼाणाईअ जी जंग। सही, बिल्कुलु। सो बिल्कुलु असां मुंहिंजे ख़्याल में असां ॼाण ऐं राशिद इलाही देरि खां चुप वेठा आहिनि। मां चयो हे जेको एतिरी सुठी जेका हिकिड़ी डिटेल कचहरी हली रही आहे, उनमें कुझु पंहिंजो जेको आहे। पहिरीं त मां साईं अमीन जोयो जी थोरी करेक्शन कयां त हू जेको शेर साईं पढ़ियो पहिरीं, साईम, इन में मीम जेको आहे सो साकिन आहे। साईम मीम ते जज़म आहे, सही आहे न, माना मुंहिंजा साईं। जॾहिं मीम ईअं ईंदो आहे त इन जी माना हूंदी आहे मुंहिंजा साईं। अच्छा जी जी। ऐं पाण इहो अक्सर पंहिंजी सिंधीअ में बि इस्तेमालु कंदा आहियूं, अॼु ताईं बि ॿोलीअ में इस्तेमालु थींदो आहे। मां बि पंहिंजे कॾहिं कॾहिं हुन में लिखंदो आहियां साईं महबूबम, माना मुंहिंजा महबूब दोस्त मुंहिंजा, इहे मीम जी माना आहे मुंहिंजो। इन मीम जे मथां जॾहिं ज़बर ईंदी आहे त इहो मुतहरिक थी वेंदो आहे। अच्छा हा, जीअं हू त अलाह ॾाही मथियां, इहा मह जी माना न थियां। हाणे छो चयो, इन में दरअसल भिटाई साहिब शऊर सां प्यार जी ॻाल्हि कई आहे। कुझु ॻाल्हि शाइर जी इहा ई त ख़ूबी हूंदी आहे त हू सभु कुझु जीअं ज़ाहिर ज़रूरु न ॾेखारींदो आहे, हुनजी बेन सुतूर का माना हूंदी आहे। मसइलो इहो आहे त हिन दुनिया में शऊर ऐं ॾुख जेके आहिनि, शऊर ऐं दर्द जेको आहे, शऊर ऐं पीड़ा जेका आहे, इहे बराए रास्त मुतनासिब आहिनि, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहिनि। जेको जेतिरो हिन दुनिया में बाशऊर आहे, उहो ओतिरो वधीक ॾुखारो आहे, ॾुखोयल आहे। हीउ जेको पाण आदम वारो किसो पढ़ंदा आहियूं न, त इन जे लाइ मज़हबी किताबनि लिखियो आहे त जॾहिं हुन, असां वटि त इहो आहे त हुन को वञी वणु चखियो, मुफ़सरनि इन जी तारीफ़ ईअं कई आहे त हुन शऊर जो वणु चखियो। अच्छा। जॾहिं हुनखे ईअं, क़ुर शरीफ़ में बि ईअं आहे इहा आयत, जॾहिं हुनखे ख़ुदा मुलाक़ात जे लाइ सॾियो त हुन चयो, आउं त उघाड़ो आहियां, बेलिबास आहियां, कीअं तुंहिंजे साम्हूं अचां। यानी उन वक़्तु हुनखे शऊर अचे। साईं इतां ई ॻाल्हि खे कटियूं था, छाकाणि मजबूरी आहे असांजी, ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ इतां ई कंटिन्यू कंदासीं। जी नाज़रीन, जेको आहे सो सभिनी खां वधीक मूंखे मज़ो इहो अची रहियो आहे, अॼु पंहिंजी ॿोली में सॼी कचहरी थी रही आहे ऐं इहो ॾाढी ज़बरदस्त। तव्हां बि पंहिंजी ॿोली में साई वठो, न्यूज़ हलण वारी, उन्हनि खां पोइ वरी पाण वेही मिलूं था। जी
जी साथियों वेलकम बैक ऐं जेको आहे सो इहो रुको वेलकम बैक मूं पंहिंजो जेको आहे सो इंग्लिश में चई छॾियो बाक़ी असां जेको सिंधी पंहिंजी साई वरिती हुई उन खां पोइ गॾु जेको आहे सो वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं जेको आहे सो ॻाल्हियूं ॾाढियूं सुठियूं हलनि पियूं ऐं ब्रेक ते वञण खां अॻु में साईं राशिद कुझु चवनि पिया त मां चयो हुन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं उन खां पोइ हिकिड़ो ॿियो मुंहिंजे ज़हन में प्लान आहे उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं तव्हां जेकॾहिं भली कार चओ हा त वधीक सुठो लॻे हा सिंधी प्रोग्राम मां यकीनी प्रोग्राम में ॾिञा पई त साईं जन मुंहिंजो जेको आहे सो किथे गैर इरादी तौर ते कुझु लफ़्ज़ निकिरींदा मूं ॻाल्हि इहा पई कई त शऊर जेको आहे न सो ॾुख सां डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे सही हिन दुनिया में जेको माण्हू जेतिरो बाशऊर आहे उहो ओतिरो ॾुखायल आहे सही इन जो सबबु छा आहे त तव्हां जेतिरा बाशऊर आहियो न तव्हां पंहिंजे इर्द गिर्द हालात खे समाज खे पंहिंजी दुनिया खे ओतिरो आइडियल ॾिसणु चाहियो था कंहिं ॿिए मक़ाम ते ॾिसणु चाहियो था ऐं जिथे तव्हां मौजूदु आहियो फिज़िकली उते का खोट आहे उणाई आहे का कमी आहे हाणे इहो जेको गैप आहे न त जेको तव्हां सम्झो था जेको तव्हांजो आइडिया आहे वर्ल्ड ऑफ आइडियाज़ में जिथे तव्हां बीठा आहियो ऐं फिज़िकली जिथे तव्हां प्रेज़ेंट आहियो तबई तौर ते जिथे तव्हां इन ॿिन्हिनि जे विच में जेका गैप आहे जेको खोट आहे असल में इहो ई ॾुख आहे दुनिया जो ॾुख इन खे चइबो आहे त जेका तव्हां वटि महरूमी आहे तव्हां चाहियो था त मुंहिंजो समाज मुंहिंजी ज़ात मुंहिंजो मां पंहिंजो ज़ाती हाणे ॾिसो त शऊर बि जेको आहे वरी ॻाल्हि वधी वेंदी इन खे वाइंड अप था कयूं तकिड़ो तकिड़ो शऊर जा टे ॾाका आहिनि हिकिड़े में हिकिड़ी चइबो आहे शऊर महज़ जेको सिर्फ़ु पंहिंजी ज़ात ताईं महदूदु हूंदो आहे जीअं जानवरनि वटि हूंदो आहे इंसाननि वटि बि हूंदो आहे खाधो पीतो पाण खे मज़बूत कयो पंहिंजियूं ॿियूं फिज़िकल ज़रूरतूं पूरियूं कयूं ऐं हिन दुनिया में हले वियो थोरो उन खां मथां थींदो आहे त उहो कोशिशि कंदो आहे त जेके पंहिंजा अज़ीज़ अकारब मिट माइट भलावत महद क़ौम बिरादरी वारा आहिनि उन्हनि खे मज़बूत करे उन्हनि खे वधारो करे उन्हनि खे अॻिते आणे उन्हनि जी हुन में वाधारो करे टियों शऊर हूंदो आहे जंहिंखे काइनाती शऊर चइबो आहे यूनिवर्सल चइबो आहे उन में माण्हू पंहिंजी ज़ात पंहिंजी बिरादरी पंहिंजो कुटुंब पंहिंजो मज़हब पंहिंजो मुल्क पंहिंजो मसलक पंहिंजी इन्हनि सभिनी खां मथां की सॼी काइनात जे लाइ सोचींदो आहे त जीअं जीअं तव्हांजो शऊर वधंदो वेंदो तीअं तीअं इहो गैप सही ॻाल्हि आहे उनजो हिकिड़ो शेर आहे मीर तकी मीर जो त मीर को शाइर न कहो साहिब इतने दर्द जमा किए तो दीवान बना हुनजो जेको दीवान आहे चए थो मूं ॾुखनि खे गॾु कयो त इहो मूं दीवान ऐं उहो जेको दीवान आहे ज़ाहिर आहे शऊर जी ॻाल्हि आहे सही ॻाल्हि आहे अच्छा साईं शुरूआत जीअं पाण प्रोग्राम जी कईसीं पाण अदब जी ई ॻाल्हि कईसीं अदब जी ॻाल्हि थिए सिंधी अदीबी संगत जी ॻाल्हि न थिए त इहो माना थोरी ज़्यादती थी वेंदी तव्हां एतिरे अरसे खां वठी बल्कि जेतिरा बि सुठा सुठा असां वटि अदीब असांजी सिंध जा जेको वॾा वॾा नाले वारा गुज़रिया आहिनि सभु इन ई लॾे सां गॾु रहिया आहिनि त थोरो इन हवाले सां जेको आहे सो एसि ताईं जेको हुन सफ़र शुरू पंहिंजो तइ कयो आहे हिकिड़ी तहरीक जी शिकिल में उन ते थोरो ॻाल्हायो अप्रैल 1947 में सिंधी अदीबनि इहो महसूसु कयो त असांजो को सिंधी अदब जी का तंज़ीम सिंधी अदीबनि जी का तंज़ीम हुजे जेका सिंधी अदब सिंधी ॿोलीअ जी वाध वेच ऐं तरक़ी जे लाइ कमु करे पोइ उन्हनि सिंधी अदबी संगत जे नाले सां हिकिड़ी तंज़ीम जंहिंजो ॿिज जेको आहे या जंहिंजी जेको पौधो पोखियो सो गोबंद मालीअ पोखियो गोबंद माली सिंधी अदबी संगत जो माली आहे ऐं पोइ तव्हां ॾिठो त पाकिस्तान ठही वियो उनखां पोइ बि सिंधी अदबी संगत हलंदी रही ऐं उनखां पोइ शमशेर अयाज़ कादरी उनजो पहिरियों सेक्रेटरी जनरल रहियो शमशेर हैदरी तक़रीबन 12 सालनि ताईं रहियो हाणे तव्हां जेके बि वॾा नाला पास्ट में सिंधी अदब जा खणंदा हुआ सिंधी उहे सभिनी जी नर्सरी तव्हांखे आहे सिंधी अदबी संगत में त सिंधी अदबी संगत जेका आहे सा अदीब पैदा कया उन्हनि ॾिसो दात हिकिड़ी कुदरती शइ आहे तख़लीक़ जो जेको हुनर आहे तव्हां वटि इहा हिकिड़ी कुदरती शइ आहे पर उन में जेको निखार आहे उन जी जेका वधीक तरबियत आहे उन में जेके पकाई आणणी आहे इहा सिंधी अदबी संगत जूं गजाणियूं कंदियूं आहिनि इहो ॿिज जॾहिं उन पोखियो त उहो वधी हाणे वण थी वियो आहे ऐं सॼे सिंध में उन जूं कोई 200-230 शाखूं मौजूदु आहे जेके पाण टारियूं चऊं उहे टारियूं मौजूदु आहे ऐं जीअं वण जो मिसाल हूंदो आहे न त वण खे तव्हां ॾिसंदा त हुनजे शाखुनि में गुल बि हूंदा पन बि हूंदा पननि जो पंहिंजो मक़सदु आहे गुल जो पंहिंजो मक़सदु आहे ऐं कंडा हूंदा आहिनि कंडनि जो बि पंहिंजो मक़सदु आहे त सिंधी अदबी संगत वण आहे जंहिंमें 232 शाखूं आहिनि उन में किथे कहाणीकारनि जा गुल आहिनि त किथे कंहिं शाइर जा पननि जहिड़ी छांव आहे त किथे कंहिं
त अहिड़े तरीक़े सां ऐं किथे किथे कढाबा आहिनि जेके तव्हांखे तव्हांजी हिफ़ाज़त कनि था, तव्हांखे बर्दाश्त करणा पवनि था। त सिंधी अदबी संगत हिन वक़्तु वधीक हिकिड़ो वण थी वियो आहे। ऐं ॾिसो जॾहिं बि मुद मटिबी आहे, मसइलन ख़िज़ा जी मौसम अचे वञे, सरह जंहिंखे पाण चवंदा आहियूं, त वणु सुकी वेंदो आहे, पन छणी पवंदा आहिनि, गुल उन जा सुकी वेंदा आहिनि। वणु जेको आहे न, पाण सिंधीअ में हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि त सुकी ठोठ थी वियो आहे। सो हिन सिंधी अदबी संगत ते बि इहो गुज़िरियल मुनी सदीअ में केतिरा ई ख़िज़ा ऐं सरह जा मौसम आया, पर वरी जॾहिं जॾहिं बि बहार ईंदी आहे त वण साओ चेच थींदा, वरी नवां गुल फुटंदा आहिनि, नवां पन टिड़ंदा आहिनि, नवां पन फुटंदा आहिनि, नवां गुल टिड़ंदा आहिनि, त सिंधी अदबी संगत बि वरी ईअं जुबन सां ॿाहिरि निकिरी ईंदी आहे। बिल्कुलु हुन मौसमनि ते पाण पोइ था अचूं। हिकिड़ी वण ऐं टारियनि जी शाखनि जी तव्हां ॻाल्हि कई, त हिकिड़ी शाख ठही कुझु टाइम अॻे, औरत शाख। त मैडम आपदा खां पुछणु चाहींदमि, इन जी ज़रूरत कीअं महसूसु कई वई? तव्हां एज़ ए जनरल सेक्रेटरी हुन में कमु थी कयो? जी, सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी हिकिड़ो ई हूंदो आहे ऐं औरत शाख जी सेक्रेटरी मां आहियां। ऐं अदालत में रही इहा असांखे इहो हुयो त जॾहिं अमीन जो इहा ॻाल्हि कई ब्रेक में, त असां गॾिजी करे हिकिड़ी कराची शाख में असां एक्टिवली गॾिजाणियूं कंदा हुआसीं। जीअं सिंधी अदबी संगत जूं गॾिजाणियूं आइन ऐं मंशूर जे मुताबिक़ हर हफ़्ते हिकिड़ी अदबी गॾिजाणी यानी तनक़ीदी निशस्त उहा जंहिंमें राइटर पंहिंजूं लिखणियूं पेश कंदा आहिनि ऐं उन्हनि ते वरी पोइ ॿिया जेके मौजूदु हूंदा आहिनि उहे मेंबर उहे उन ते तनक़ीद कंदा आहिनि। वारे वारे सां हिकिड़ो ॼणो हिकिड़ी शइ पढ़ंदो, ॿियो उन ते वरी उन ते तनक़ीद थींदी, वरी ॿियो अहिड़े तरीक़े सां उहा गॾिजाणी अदबी गॾिजाणी हूंदी आहे। गॾियल गॾिजाणियूं असांजूं थींदियूं रहंदियूं हुयूं, पर असां महसूसु कयो त सिंध में जिते मर्द लिखारी तमामु सुठो लिखी रहियो आहे ऐं शाइरी हुजे या नसर जी का बि सिन्फ़ हुजे, शाइरीअ जी का बि सिन्फ़ हुजे, या इवन हाणे मां त उनखे तहक़ीक़ खे बि उन में तनक़ीद ऐं तहक़ीक़ खे बि उन में शामिलु कयां थी, जो इहो अदब जो वॾो सगारो पासो आहे तनक़ीद ऐं तहक़ीक़। त उते असां ॾिठोसीं त औरतूं एतिरियूं सरगर्म न आहिनि। सही, औरतूं सिंधी अदब में तमामु हिकिड़ो सुठो असांजी खेप रही आहे 70 जे ॾहाके में। उन खां पहिरियां ऐं शाइराऊं हुजनि, मौक़िक़ हुजनि, ऐं बादाम नातवान पहिरीं नॉवल निगार हुई, रशीदा हिजाब हुई, तनवीर जूणे जो अञा ताईं उहो हलायात आहे, अलाह ताला खे सिहत ऐं तंदुरुस्ती अता करे। ख़ैर उन सां जाफ़री हिकिड़ी तमामु हिकिड़ी बुर्दबार क़िस्म जी हुई। ऐं खोड़ साथरियूं तहक़ीक़ में डॉक्टर फ़हमीदा हुसैन हुजे, ऐं अहिड़े तरीक़े सां हिकिड़ी सहर इमदाद आहे, अहिड़े तरीक़े सां इलाही हिकिड़ी खेप रही आहे। पर हींअर असां ॾिसूं पिया त उहे लिखनि थियूं, पर हीअ जेका आदाब ॻाल्हि कई त सिंधी अदबी संगत जो मक़सदु रुगो हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन ठाहे रखणु न आहे। शेख अयाज़ जे दौर में उन्हनि जूं बाक़ाइदा उन्हनि जा अभ्यासी वेहकूं थींदियूं हुयूं, उन जा क्लासिस थींदा, उन्हनि खे सम्झायो वेंदो। जीअं क्लासरूम में सम्झायो वञे थो त तव्हां नसर लिखो था त नसर जी ॿोली कीअं हुजणु खपे, उनजी बीहक जूं निशानियूं कीअं हुजणु खपनि। शाइरी लिखो था त शाइरी पंहिंजे घाड़ेटे खे का बि सिन्फ़ ते जेकॾहिं तव्हां कयो था उहो पंहिंजे घाड़ेटे जो पूराओ करे थी या नथी करे, उन में फ़न आहे या फ़िक्र आहे। ऐं हीउ उहो दौरु हुयो अदब बराए ज़िंदगीअ जो, त यानी अदब खां अदब बराए ज़िंदगी नओं दौरु हुयो, जदीद अदब जो दौरु हुयो, जंहिंजो फोकस हुयो त नओं अदब ऐं अदब बराए ज़िंदगी। उहो जेको तव्हांजो फ़ाइलातन फ़ऊला या मुख़्तलिफ़ जेको फ़नी उन हवाले सां जेका शाइरी थींदी जंहिंजो समाज ते को असरु न हूंदो। ऐं थोरो मां कयां त हीअ समाजी इनक़लाबनि जो दौरु बि हुयो, त इन करे इहो थियो त भई अदब जे वसीले समाज खे तव्हांखे हिकिड़ी अवेयरनेस ॾियणी आहे। त उहे क्लास थींदा हुआ। त कल्ह असां अदल सुमरे साहब खां हिकिड़ो लेक्चर करायो सिंधी अदबी संगत ते। मूंखे ॾाढी ख़ुशी थी, मूं हिकिड़ी जाइ ते पढ़ियो हुयो त हुन चयो त मूं सिखियो आहे सिंधी अदबी संगत मां। बिल्कुलु, उन्हनि जे क्लासिस जेके थींदा हुननि जो हिकिड़ो रिसालो निकिरंदो हो अॻिते कदम। त उते असां वरी ॾिठोसीं त औरतूं न हुजण जे बराबरि आहिनि। इहे जेके गॾिजाणियूं थियनि थियूं इन्हनि में औरतूं त आहिनि ई, आहिनि बि, त उन्हनि खे उहो माहौल जेको हुजणु खपे उहो नथो मुयसरु थिए, उनखे इत्मीनान नथो थिए त भई ठीकु आहे जेकॾहिं औरत आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि। हा, सो उन ऐं ॿियो असुल ॻाल्हि इहा आहे त औरतूं निकिरी अॻिते न पियूं अची सघनि जहिड़े तरीक़े सां मर्द अचनि था। ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजे ॻोठनि जो नंढनि शहरनि जो अहिड़ो माहौल न आहे जिते औरतूं घर खां ई निकिरनि, जिते अहिड़ो माहौल आहे जो औरतूं ॿियनि नालनि सां लिखंदियूं आहिनि, मर्दनि जे नालनि सां। सुमेरा ज़रीन पहिरियां मर्द जे नाले सां लिखंदी,
त बल्कि माण्हू इहो बि सम्झंदा त इहो कोई मर्द आहे जेको लिखे थो नालो बदिलाए करे। त अहिड़े माहौल में औरतूं मर्दनि सां गॾिजी नथियूं वेही सघनि। हींअर तव्हां ॾिसंदव त जेको हींअर जेको लिस्ट आहे, हींअर अॼुकल्ह त माहौल हले पियो सिंधियत बि संगत में इलेक्शन जो, त उते तव्हां ॾिसंदव त सॼा मर्द आहिनि। सही। ऐं उन में सिर्फ़ु 4 औरतूं उहे आहिनि जेके नयूं औरतुनि जूं शाखूं खुलियूं आहिनि। त इहो ॾिसी करे त हिकिड़ी सेक्युलर तंज़ीम आहे, हिकिड़ी तरक़ी पसंदि सोच जे बुनियाद ते हिकिड़ी तंज़ीम जुड़ी आहे, रोशन ख़यालीअ जे बुनियाद ते हिकिड़ी तंज़ीम जुड़ी आहे। हिकिड़ो अहिड़ो ख़ितो, हिकिड़ी अहिड़ी धरती जिते औरत अॻिते अॻिते आहे। बिल्कुलु। क्लासिकल दौर में तव्हांखे मिर्खा शेखण जो बि नालो मिलंदो ऐं जदीद दौर में त केतिरा ई नाला आहिनि। त उते औरतुनि जे लाइ हिकिड़ो इहो सेग्रीगेशन न आहे। इहो औरतुनि खे, जेके औरतूं सिंधी अदबी संगत खां परे थी वियूं आहिनि, उन्हनि सां गॾु नथियूं हली सघनि, उन्हनि औरतुनि खे ॿाहिरि कढी अचिणो आहे त जीअं हू पंहिंजो रोल प्ले करे सघनि, वरी शामिल बि करे वठो गॾिजी ऐं तव्हां सां गॾिजी करे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जेको आहे सो साईं ॻाल्हि हले पई पंहिंजी अदब जी हले, ॿोली जी हले, पंहिंजे तारीख़ी मागनि खे असां कीअं था छॾे सघूं अहिड़े मौक़े ते? त इन ते ख़ासि तव्हांजी रिसर्च आहे। तव्हां ॿुधायो कहिड़ा अहिड़ा माग आहिनि जेकी कहिड़े सीज़न में पाण एक्सप्लोर करे सघूं था? जी संध्या, असल में शेख सदी चयो आहे, लिखियो आहे उन पंहिंजी किताब में त इल्मु घणो आहे, उमिरि घटि, उहो कुझु सिखो जेको सभिनी जे कमु अचे। त हिन तव्हांजे चैनल जे थ्रू आउं इहा ॻाल्हि पंहिंजे ॾिसंदड़नि ताईं ऐं ॿुधंदड़नि ताईं पहुचाइणु चाहियां थो त जॾहिं मिज़ाज तब्दील करणो हुजे, माण्हू खे मूड जेको आहे पंहिंजो मटाइणो हुजे, त पोइ उन जे लाइ सैर ऐं सयाहत जेका आहे उहा तमामु ज़रूरी हूंदी आहे। त असांजी सिंध अहिड़नि मागनि सां मालामाल आहे। बिल्कुलु। सियारे में घुमण लाइ अलॻि साइटूं असां वटि मौजूदु आहिनि, बहार में अलॻि जायूं आहिनि, ऊन्हारे में अलॻि जायूं आहिनि। त तव्हां कहिड़े मौसम जे हिसाब सां पुछणु चाहियो था त उन जे बारे में जी हा। त ऊन्हारे में असांजो आहे गोरख हिल स्टेशन। अक्सर माण्हू उनखे सिंध जो मरी चवंदा आहिनि, पर आउं चवां थो इहो ग़लति आहे, छो त गोरख जी हिकिड़ी पंहिंजी ख़ुसूसियत आहे, पंहिंजी ख़ासि ॻाल्हि आहे। जॾहिं मई, जून ऐं जुलाई जे महीने में हिते गर्मी हूंदी आहे, हिते छा पूरी सिंध में गर्मी हूंदी आहे, माण्हू गर्मी में जेके आहिनि रिझंदा आहिनि पिया, ऐं टेम्परेचर जेको आहे 40 खां 50 जे विच में हूंदो आहे। त उन टाइम ते जेको गोरख आहे उहो 20 खां 25 सेंटीग्रेड ते हूंदो। बिल्कुलु। हाँ, तव्हां अंदाज़ो लॻायो त वाट विल यू फील। पोइ इहो मुंहिंजो शौक़ु थी वियो त पंहिंजे शौक़ खे पंहिंजे प्रोफेशन में मटाइण वारा माण्हू तमामु घटि हूंदा आहिनि। अक्सर माण्हुनि जो शौक़ु हिकिड़ो हूंदो आहे, पर हू जॉब कंहिं ॿी में लॻा पिया हूंदा आहिनि। त पोइ मुंहिंजो इहो जीअं शौक़ु थियो त पोइ मूं इन ॾिस में जेको तव्हांजे पासे में किताबु पियो आहे तहक़ीक़ जी भरी, इहो मूं पहिरियों किताबु लिखियो 2021 में। इन में तव्हांखे पेंटिंग नज़र अची रही हूंदी, फ्रेस्को पेंटिंग आर्ट चवंदा आहिनि उनखे। इहा फ्रेस्को पेंटिंग जेका आहे मुख़्तलिफ़ मुक़बरनि में, मुख़्तलिफ़ मस्जिदनि में, मुख़्तलिफ़ टेम्पल्स जेके थींदा आहिनि, मंदर जेके थींदा आहिनि, उन्हनि में मूंखे नज़र आई। मूं आउं ॾिसी हिनखे हैरान थी वियुसि। एॾी ख़ूबसूरत जेका पेंटिंग आहे इहा पई आहे त इनखे माण्हू ॾिसणु छो नथा अचनि, टूरिज़म खे कीअं वधाइजे, माण्हू जे लाइ कशिश कीअं पैदा कजे। पोइ मूं लिखणु शुरू कयो ऐं हिन वक़्तु ताईं, अॼु जी तारीख़ ताईं मुंहिंजा 139 पेपर छपी चुका आहिनि, अलाह जो शुक्र आहे, ऐं 2 मुंहिंजा किताब लिखी चुका आहिनि। अच्छा, हिकिड़ो मिंट, मां इहो तव्हांजो किताबु ॾेखारे रही आहियां जे तहक़ीक़ जी भरी। जी। त जेको आहे सो हा, इहे साईं जन जो किताबु आहे लिखियलु, इहो ॾेखारणु चाहियूं था ऑन एयर। इनखे तव्हां ज़रूरु पढ़ो। हिन भरी में अलाए छा छा आहे, पढ़ी करे तव्हांखे ख़बर पवंदी। असल में इहो जेको किताब जो नालो आहे इहो शाह लतीफ़ जे हिकु शेर जे पुठियां आहे, उहो तव्हांजे समातुनि जे नज़र करणु चाहियां थो। तहक़ीक़ जी भरी, तहक़ीक़ जी भरी मथे रीह रखेज, हक़ल हक़ीक़त जी ॿोड़ो थी ॿुधेज, अंधो थी पसेज, मुशाहिदो महबूब जो। हिकिड़ो वॾो फ़लसफ़ो आहे हिन जे पुठियां, ऐं मूं सोचे सम्झी हिन जो इहो टाइटल ॾिनो। हिनखे इंग्लिश में जॾहिं असां ट्रांसलेट कंदासीं त इहो थींदो द बंडल ऑफ रिसर्च। त पोइ अक्सर माण्हू पुछंदा आहिनि, हिनखे मां हाणे अंग्रेज़ी में तर्जुमो करे रहियो आहियां, छो त अंग्रेज़ी हिकिड़ी इंटरनेशनल बैनुल अक़वामी ॿोली आहे, इन ॻाल्हि में को बधा कोन्हे। त जेका पंहिंजी तहक़ीक़ आहे, जेके 139 पेपर मूं लिखिया आहिनि, उन्हनि सभिनी खे आउं अंग्रेज़ी में तर्जुमो करे दुनिया ताईं पहुचाइणु चाहियां थो। ऐं पंहिंजी जेका PhD आहे उहा टूरिज़म ऑफ सिंध में करणु चाहियां थो, छो त रिसर्च में गैप ॾिठो वेंदो आहे, ऐं इहो तमामु वॾो गैप आहे त टूरिज़म ते कमी कोन्हे असांजी सिंध में। इन सिलसिले में गोरख हिल स्टेशन आहे, रनीकोट आहे, कारोंझर आहे, थरपारकर आहे, या सिंध जा जेके बि 30 ज़िला आहिनि, हिन उन्हनि 30 ज़िलनि में आउं पंहिंजे ख़र्च ते बग़ैर कंहिंजी मदद जे, बग़ैर कंहिं इदारे जे सपोर्ट जे पहुतो आहियां। ऐं इरादो आहे
त आउं पंहिंजे सिंध जे माॻनि मक़ामनि खे दुनिया जी लेवल ताईं पर इंट्रोड्यूस जेकी तव्हां सां गॾु हलंदो उन्हनि खे पंहिंजो ख़र्चु करणो पवंदो। सारी ॻाल्हि आहे त हलो ठीकु आहे, पोइ ज़रूरु प्लान ठाहींदासीं ऐं तारीख़ी बाग़नि ते घुमण Welcome हलंदासीं। कंदासीं मूंखे बि इलाही जॻहियूं एक्सप्लोर करणियूं Sure. आहिनि। अदी ज़ीनत इलाही वक़्त खां ख़ामोश वेठी आहे, सफ़ा बि सुठी न आहे लॻंदी ख़ामोश वेहंदे, ॻाल्हाईंदे ॿोलाईंदे सुठी लॻंदी आहे। अदी तव्हां इहो कीअं ट्रैक पंहिंजो कुझु ताज़ो ई कुझु टाइम अॻे जेको चेंज कयो आहे, कल्चरल डिज़ाइनिंग ॾांहुं अची विया आहियो, हिकिड़ी जेको आहे सो लेखक जेका आहे, त इहो कहिड़ो पासो इहो तव्हांजी शख़्सियत जो आहे? हा, पहिरीं ॻाल्हि त आऊं जेको आहे सो असांजी मैडम आबदा जेका वेठी आहे उनखे साराईंदसि जो उन्हनि जे अदबी संगत जे हवाले सां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि करियां त मुंहिंजो जीअं ई उन्हनि सां राब्तो थियो आहे ऐं मुलाक़ातूं थियूं आहिनि या मीटिंग्स अटेंड कयूं आहिनि त अदब जूं जेके शयूं, जेके कमियूं कोताहियूं जेके असांखे बिल्कुलु ई न हुयूं ख़बर, असां जेकॾहिं शाह जो रिसालो पढ़ियो या शेर पढ़िया या उन्हनि जूं मानाऊं पढ़ियूं त उहे हिकिड़ो पीरियड हो, उहे दफ़न थी वियूं। उन खां पोइ अदब खे जेको नए तरीक़े सां हिननि जाॻायो ऐं सुहिणे नमूने सां असांखे नज़्म जी, ग़ज़ल जी, टेड़ू जी, कहिड़ियूं सिन्फ़ूं आहिनि उन्हनि सिन्फ़ुनि जे बारे में सम्झायो। त मां चवां थी त एॾो बहितरीनु प्लेटफॉर्म जेको आहे सो सिंधी अदबी संगत जे हवाले सां औरत शाख मां मिलियो, जो मां जेको आहे सो मुबारकबाद पेश कंदीसांसि त अलाह साईं हिनखे हिमत ॾे त हिनखे अहिड़े तरीक़े सां हलायो अथई ऐं हिन महिल ताईं तमामु जोशीले तरीक़े सां ऐं एतमाद सां हिनखे खणियो पई अचे ऐं असांजी दुआ आहे त अॻिते बि असां हिन जी सरपरस्ती में ऐं ॾाढी डिसिप्लिन में बि रखंदियूं आहिनि गजाणी। इहा हिननि जी शख़्सियत हिकिड़ो ॿियो पासो आहे। हा, हालांकि इहो डिसिप्लिन जेको आहे सो जेके असांजूं लेखक भेनरूं आहिनि उन्हनि जे लाइ थोरो इरिटेटिंग हूंदो आहे। बिल्कुलु, हा। उहो इन करे जो जेको असां माना पढ़ूं था, जेको मंशूर में आहे, जेको तारीख़ जे उन में लिखियलु आहे त बाबा कहिड़ा कहिड़ा हिन जा रूल्स रेगुलेशन्स आहिनि, जेको माण्हू उन्हनि खां वाक़िफ़ न आहे त पोइ उहो इरिटेट थिए थो। बिल्कुलु, हा। ठीकु आहे। सो बाक़ी मुंहिंजो जेको तव्हां हींअर चयो त उहो ट्रैक मूं इन करे मटायो जो मां ऑनलाइन बिज़नेस खे काफ़ी टाइम खां सर्च कयां पई। अच्छा। त मां जो को अहिड़ो दग वठां जेको पंहिंजी सकाफ़त सां बि रिलेटेड हुजे ऐं मुंहिंजो शौक़ु बि हुजे। माना मां ॿोलीअ सां दिलचस्पी रखां थी, पंहिंजे अदब सां बि रिलेटेड हुजां ऐं पंहिंजी सकाफ़त सां बि रिलेटेड हुजां। इन करे मूं इन शइ खे स्टार्ट कयो आहे। ऐं उन खां अलावा जेको हिकिड़ो मुंहिंजो ॿियो जेको प्लान आहे, अॻिते तव्हांजो प्लान छा आहे इन जे हवाले सां? हा, अॻिते जेको मुंहिंजो प्लान आहे उहो इहो आहे त हिकिड़ी टीम जोड़ी आहे असां जेका ग़रीब छोकिरियुनि खे हिकिड़े हंधि इकठो करे उन्हनि खे ब्यूटिशियन्स जा कोर्स कराईंदी। उन जे लाइ हिकिड़ी NGO जेको आहे सो ठाहिण सां सोचूं पिया। उन ते कमु हले पियो असांजो, इनशाला कुझु ॾींहंनि में उनजो नालो बि मां डिस्क्लोज़ कंदमि त उहो जॾहिं मुंहिंजो थी वेंदो त पोइ वरी तव्हांखे ॿुधाइबो। ऐं बिल्कुलु जेको आहे सो असां बि ज़रूरु उन खां जेको आहे सो लाभ वठंदासीं। ऐं जेको आहे सो फ़िलहालु त जेको आहे सो तव्हांखे लाभ ॾेई रहिया आहियूं, असां बि लाभ में वञूं। हिकिड़ी नंढी ब्रेक वठूं था, साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं। तव्हां काॾे बि न वञो। जी दोस्तों, भली कर चऊं था तव्हांखे साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं ऐं महिमान असां सां गॾु आहिनि। ऐं ब्रेक में जॾहिं वेंदा आहियूं तॾहिं बि ॾाढी जेको आहे सो सुठी ऐं जेको आहे सो कचहरी थींदी आहे, हुन में खोड़ पासा असांखे ॿिया ख़बर पवंदा आहिनि। पोइ असां सोचींदा आहियूं त साई खां पोइ जेको आहे सो कहिड़े पासे खे पाण कवर कयूं। साईं जन जेको आहे सो राशिद पाण सां गॾु वेठा आहिनि। ऐं साईं, तव्हां फ़ारसी ॿोली में जेको कमु कयो आहे, मां चवां थी थोरो उहो बि जेको आहे सो नाज़रीन सां शेयर कजे। मां सम्झां थो मौज़ू त अॼु जो न आहे इहो, छो जो कमु हाणे चूंकि फ़ारसी नापेद थी वई आहे असांजे माशरे में, पर असांजो जेको बुनियादी इल्मु जॾहिं शुरू थियो, जॾहिं सिंधी अदब जी शुरूआति थी, त तव्हां ॾिसंदा त घणो करे उहा जेके असांजा रोशन ख़्याल मज़हबी माण्हू हुया न, मज़हबी माण्हुनि में बि वॾो हिकिड़ो फ़र्क़ु आहे। असांजी शाइरी सर जी शुरूआति उतां ई खां थी ऐं ॿोलीअ ते जेका दस्तरस आई तॾहिं ईंदी आहे तव्हांखे, जॾहिं तव्हांखे घणी ॿोलियूं ईंदियूं आहिनि। जीअं ॾिसो, साईं हिकिड़ी ग़लती करे वियो शुरूअ में, म जी माना, उहो छा आहे त असांखे ॿ टे ॿोलियूं अचनि थियूं त इन जे करे असांजा कंसेप्ट्स क्लियर हूंदा आहिनि। सो फ़ारसी जो इहो आहे त जॾहिं नंढा हूंदा हुआसीं तॾहिं फ़ारसी जा किताब पढ़ियासीं, शेख सादीअ जा, रूमीअ जा। ऐं रूमी त भिटाई साहिब जो फेवरेट शाइर हुयो। इहा अलॻि ॻाल्हि आहे त भिटाई साहिबु इश्क जी तफ़सील में हुन खां अॻिते निकिरी वियो। ऐं मां त चवंदो आहियां त जेकॾहिं तरतीब मटिजी वञे हा त रूमीअ खे ख़बर पए हा भिटाई जे वातां त इश्क छा आहे।
पर बहरहाल भिटाई साहब वटि जेके 2 किताब हूंदा हुआ उन क़ुर शरीफ़ सां गॾु रूमीअ जो किताब बि हूंदो हुओ। तो इन जे करे फ़ारसीअ ॾे थोरो लाड़ो हुयो। पोइ असां थोरी घणी फ़ारसी में उन ज़माने में शाइरी बि कईसीं। बल्कि मुंहिंजो हिकिड़ो कज़न हूंदो हुयो, आख़ूंद नालो आहे, ख़ुदा बख़्श आख़ूंद चवंदा आहिनि। पोइ असां ॿिन्हिनि गॾिजी असां तंहिं ज़माने में हिकिड़ो शेख सादी किताबु आहे करीमा, उहो करीमा पढ़ियो त पोइ असां उन तिर्ज़ ते शाइरी कईसीं ऐं असां उन किताब जो नालो रखियोसीं नेकनामा। नेकनामा, हा, अतार जो असां पढ़ियो पंधनामा, पंधनामा माना नसीहतनामो। सही। त उन इन शेख सादी ऐं अतार जे इन तिर्ज़ ते असां वरी नेकनामा जे नाले सां हिकिड़ी शाइरी कईसीं जेको पूरी किताब जी शिकल उहो इख़्तियार करे वियो। पर बहरहाल पोइ छपिजी न सघियो ऐं उहे शयूं हुन में बैकग्राउंड में हली वयूं। सो मां सम्झां थो ॿोलियूं अचणु खपनि माण्हूअ खे। हा, सिंधी त असांजी पंहिंजी धरतीअ जी ॿोली आहे, धरती माउ जी ॿोली आहे। ऐं सिंधीअ में जेको साहु आहे सो ज़ाहिर आहे ॿी कंहिं ॿोलीअ में न आहे। बिल्कुलु। ऐं असांजे सिंधीअ सां उहो ई प्यारु आहे। पर जेका शऊर ऐं ॼाण जी ॻाल्हि कयूं था त पोइ पाण खे ॿियूं ॿोलियूं जीअं पाण इंग्लिश पढ़ंदा आहियूं, हीअ फ़ारसी में वॾो लिटरेचर आहे, अरबी में वॾो लिटरेचर आहे। त उहे शयूं पढ़ण जे लाइ जॾहिं तव्हां वटि उहा उर्दू में केतिरो लिटरेचर आहे, जॾहिं उहे ॿोलियूं तव्हांखे ईंदियूं तॾहिं पाण पढ़ी सघंदा। बिल्कुलु। सो इहो हिकिड़ो बुनियादी जेको आहे महरिक हूंदो आहे ॿोलियुनि खे सिखण जो। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि त दुनिया घणे करे माण्हू चवंदा आहिनि त जेका दुनिया जी मिठी तरीन जेका ॿोली आहे उहो फ़ारसी खे कंसीडर कयो वेंदो आहे। तव्हां बि मुतफ़क़ आहियो इन ॻाल्हि सां? मुंहिंजो ख़्यालु आहे त फ़ारसी पंहिंजी जॻह ते, लेकिन जेका ॿोली भिटाई साहिब जी आहे न, आउं सम्झां थो त भिटाई साहिब जी ॿोलीअ खां वधीक मिठी ॿोली हाणे फ़ारसी जो हिकिड़ो किताबु आहे गुलिस्तान नालो आहे उनजो, शेख सादी जो किताबु आहे हिकायतुनि जो। उन में उन नसुर एतिरे त नज़माणे अंदाज़ में लिखियो आहे जो उनजो नसुर रक़्स कंदो आहे, बाक़ाइदे उन नसुर में तरन्नम आहे। पर भिटाई साहिब जी जेका ॿोली आहे, जेका लैंग्वेज आहे, उहा एतिरी त सलोणी आहे, एतिरी त मिठी आहे, ईअं तव्हां सम्झो त ॼण तव्हां पाणी जा ठुक पिया पियो। दागनि, ॾेरनि, डुंगरनि, ॾिनम, ॾुख। हाणे तजरी सरफ़ी जो इस्तेमालु आहे। हिकिड़ो शेर आहे, ॾे सां शुरू थियो त आख़िर ताईं ॾे सां से सभु बायम सुख मिलण काण हो तजे। त मां सम्झां थो असांजी पंहिंजी ॿोलीअ में बि हिकिड़ो वॾो चस आहे, चस्को आहे। बिल्कुलु। ऐं ईअं पाण कंपेयर करे नथा सघूं सिंधी सां कंहिं ॿी ॿोलीअ खे त हुन में वधीक आहे, पंहिंजी ॿोली जो त चस ई ॿियो आहे, पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो सभिनी जो मिज़ाज आहे। पर बहरहाल फ़ारसी ॿोली पंहिंजे उन जेको हुनजो ॾाढो निर्मल ऐं कोमल अंदाज़ आहे, उनजे करे हुनखे हुन में तव्हांखे सकालत या गिरानी जेका आहे उहा घटि मिलंदी। हा, बिल्कुलु। अच्छा मैडम, ताज़ो ई चूंडूं हली रहियूं आहिनि सिंधी अदबी संगत जूं। जी। ज़ाहिर तव्हां कैंडिडेट बि आहियो हुन में। जी। त उन हिसाब सां तव्हां ॾुखियायूं समाज में जेकी हिकिड़ी औरत खे पंहिंजे लाइ जेको हिकिड़ी फाइट करणी थी पए, त तव्हां महसूसु माना गुज़ारे बि रहिया हूंदव त कहिड़े क़िस्म जी ॾुखियाईनि जो सामनो हली रहियो आहे जेको ताज़ी चूंड मुहिम हली रही आहे? छाकाणि पाण वटि सोशल मीडिया जेको आहे न तमामु सुठी शइ बि आहे ऐं तमामु ख़राबु शइ बि आहे। हा, ॾिसो त एक्टिविज़म कंहिं बि फील्ड में हुजे, अदब में हुजे, ह्यूमन राइट्स में हुजे या कंहिं में बि हुजे, एक्टिविज़म रस्तो ई ॾुखियो आहे। बिल्कुलु। ऐं उहो जेको माण्हू इहो सम्झे थो त मूंखे ॾुखियाई महसूसु, मां ॾुखियाई खे फेस नथो करे सघां या नथी करे सघां, त उहो एक्टिविज़म में अचे ई न। असां वटि हिकिड़ो अलमियो आहे असांजे समाज में त एक्टिविज़म खे एक्टिविज़म नथो सम्झो वञे। बिल्कुलु। उन खे ग्लैमराइज़ कयो वञे थो। माना असां वटि हिकिड़ो हर जाइ ते पॉलिटिक्स में बि ईअं ई आहे त माण्हू चाहिनि था त मां मथे हुजां, मां खटे अचां, मूंखे हार पवनि, मुंहिंजा नारा लॻनि, मूंखे माण्हू वाह वाह कनि। सही। सो कहाणी हिते पूरी नथी थिए, कहाणी हितां खां शुरू थी थिए। सही। उतां खां शुरू थी थिए। सो इहो हिकिड़ो अहिड़ो पासो जिते तव्हांजो नज़रियो या तव्हांजो विज़न इहो आहे त अची वेहणो आहे, माण्हुनि खे ॿुधाइणो आहे त असां वाह वाह आहियूं, हर पाइणा आहिनि, खटिणो आहे, इहे हू जाना ताना नालो ई नेकी नेकी वाह 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 हुजे। ऐं उन में उन प्लेटफॉर्म जंहिं प्लेटफॉर्म ते तव्हां इहे सभु प्रिविलेजिस सभु शयूं खणी करे सॼा अवार्ड खणी अची करे वेहो था, उते उन खां पोइ थी शुरू थिए कहाणी कम जी। सही। उन कम जो तव्हां वटि को रस्तो ई न आहे, को प्लान ई न आहे, कुझु न आहे।
सो उन ऐं हिकिड़ो माण्हू वरी अहिड़ो आहे जंहिं वटि रुगो जंहिंखे का परवाह न आहे त मूंखे हार बि पवंदा या न पवंदा, जंहिंखे को तसवुर ई न आहे त को मुंहिंजे लाइ नारो बि लॻंदो या न लॻंदो, या जंहिंखे वहम गुमान में इहा उन लाइ मैटर ई नथी करे इहा शइ त को मुंहिंजी वाह वाह थिए या मां इनखे उहो ग्लिमराइज़ करे नथो, उहो उन प्लेटफॉर्म तां उन जे उसूलनि मुताबिक़ उन जे आइन मंशूर मुताबिक़ कमु करणु चाहे थो, बिल्कुलु जेको जेको हू इंडिविजुअली नथो करणु चाहे। हू चाहे थो त मां जेको कमु अकेले सिर मुंहिंजे जेको ज़हन में मुंहिंजा जेके आइडियाज़ आहिनि, जेके प्लान आहिनि, जेको मुंहिंजो विज़न आहे, मां हिन प्लेटफॉर्म तां बहितर नमूने सां पंहिंजूं सर्विसिस ॾेई सघां थो। इहो सोचे करे उन प्लेटफॉर्म खे चूंडणु वञे थो, पोइ उन जे लाइ त पोइ ॾुखियाई आहिनि। सही ॻाल्हि माण्हू छो जो उनखे प्रूफ करणो थो पवे, हिते ॾाहे खे प्रूफ करणो थो पवे। वाह जी तव्हां शुरूआत में इहा ॻाल्हि विधी, असांजे सॼे प्रोग्राम खे उहा ॻाल्हि फोकस करे थी त जेको माण्हू पंहिंजे रस्ते ते वञे थो उनजे लाइ ॾुखियाई आहे, बिल्कुलु, ऐं जेको नथो वञे, जेको आसान आहे, जेको ग्लैमराइज़ करे थो त उहो ॿियनि जे लाइ ॾुखियाइयूं थो पैदा करे, ॿियनि जे लाइ करे न करे पर माना पाण त एक्चुअली हुन में आहे। सो मूंखे ॾुखियाई महसूसु थिए थी बिल्कुलु बि, छो जो ही जंहिं वक़्तु जंहिं माहौल में इलेक्शन जो ही सॼो जोड़ियो वियो, अचानक सां असांजा सिंधी अदबी संगत में ॿ टे ग्रुप्स हुया, जीअं सभिनी पंहिंजा नॉमिनेशन फॉर्म भराया, अचानक सां उन्हनि टिनी ग्रुप्स जो अलायंस थी वियो, इतिहाद थी वियो उन्हनि जो, ऐं हिकिड़ो पैनल जुड़ी वियो। हाणे उन पैनल में कहिड़ा मामला हुया, सियासी मामला हुया या छा मामला हुया, त उन पैनल में मूंखे मां उन में शामिल न हुयमि ऐं मूंखे चयो वियो त तव्हां आउट थी वञो, तव्हां सरेंडर कयो। मां उथियमि छो जो मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो प्लान हुयो त मूंखे हिन प्लेटफॉर्म तां जहिड़े तरीक़े सां असां औरत शाख खोली आहे ऐं उन में असां कमु कयो आहे, 1.5 साल में असां एतिरो कमु कयो आहे जो सभु सिंध जे सभिनी शाखुनि खां उहा निमाया पोज़ीशन ते आहे ऐं हुन खां घणो कमु आहे। केतिरियूं शाखूं, अमीन जो वेठो आहे 10 सालनि में हिननि एतिरो कमु न कयो हूंदो जेतिरो असां कयो। आर्ट्स काउंसिल कराचीअ में असां जाइ वरितीसीं, जेको ही हिननि खे जाइ न मिलंदी, हा, त उहो विजन रखी करे जॾहिं असां ॾिठो, अच्छा वाह, असां हिकिड़ी सक्सेस जो मज़ो वरितो, अच्छा कराची में करे सघूं था, पोइ त सॼी सिंध में करे। मुंहिंजो विजन इहो हो त मां सिंध काउंसिल में वञी करे, सिंध लेवल ते वञी, मर्कज़ में वञी सॼी सिंध लाइ इहो कयां। त पोइ इत जॾहिं मूंखे पैनल खां आउट कयो वियो त मां बीही रहियमि हिकिड़े आज़ादु उम्मीदवार तौरु। मुंहिंजो विजन हुयो त भले मूंखे हिकिड़ो वोट मिले पर मां बीहंदमि। उन लाइ पोइ मूंखे मुश्किल थिए थी, मूंखे हिकु हिकु वोटर सां ॻाल्हाइणो पवे थो, माण्हुनि खे पंहिंजो मंशूर ॿुधाइणो पवे थो, ऐं ॿिए पासे जेकॾहिं ॿिया माण्हू आहिनि त उहे त ऑलरेडी हिकिड़ी सेट बॉडी आहे, पर मुश्किलात थिए थी हिकु हिकु वटि हुन सां ॿुधणियूं पवनि थियूं ॻाल्हियूं, उन्हनि खे सम्झाइणो पवे थो। हर क़िस्म जा माण्हू आहिनि, पर अलाह जा लख करम आहिनि। मूं जेको चयो हो त मां हिकिड़े वोट ते बि बीहंदमि, अॼु मुनी सिंध मूं सां गॾु आहे। इलेक्शन थिए त ख़बर पवे। तमामु सुठा अलाह कंदो नतीजा निकिरंदा। असां बि तव्हां सां गॾु आहियूं, महिरबानी, ऐं जेको आहे सो सभई गॾु आहियूं, छाकाणि असां हूअं बि औरतूं आहियूं, ऐं हिन मर्दाने समाज में का औरत निकिरे थी, एक्टिविज़म में अचे थी ऐं पंहिंजी जॻह ठाहे थी, पोइ हुन जॻह खे सस्टेन करण जे लाइ माना जेका तव्हां में जेका शइ आहे, तव्हां कंटिन्यूटी में हुन शइ सां गॾु हलो था, न त हिमत हाराए छॾींदा आहियूं असां तकड़ में माण्हुनि जी ॻाल्हियुनि जे करे। न, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मुंहिंजी इहा डिटर्मिनेशन ॾिसी करे उहे कुझु अहिड़ियूं शख़्सियतूं हुयूं जिन खे न हुयो अंदाज़ो इहो हुयो त भई आराम सां इहो सभु शइ थी वेंदी, पर उहा डिटर्मिनेशन ॾिसी करे उहे मूं सां गॾु आहिनि। हू पाण चवनि था त असां हाणे सही डिसीजन ॾे वञी रहिया आहियूं। सो इनशा ताला ईंदड़ अचर ते हुनजी आहे इलेक्शन, ऐं सिंधी अदबी संगत खे असां हिकिड़े नए अंदाज़ सां हलाइणु चाहियूं था। असांजो विज़न आहे त सिंध जे ॻोठ तोड़े शहर में लाइब्रेरीज़ हुजनि, सिंध जे ॻोठ तोड़े शहर मां औरतूं जेके लिखारी आहिनि, जेके लिकी लिखनि थियूं, जेके किथे पंहिंजी लिखणी पेश करण खां वांझल आहिनि, उन्हनि खे ओतिरो उनखे हौसलो ॾेई उन्हनि खे अॻिते वधायूं। असां उन नौजवान जेको अदब कीअं हुजणु खपे, मयारी अदब कीअं सिरजणु खपे, ऐं हुन वटि एतिरो रस्तो न आहे जो हू पंहिंजी तख़लीक़ खे बहितर बणाए सघे, उन्हनि लाइ रस्ता जोड़णु चाहियूं था। असांजो विज़न आहे, असां चाहियूं था त असां रुगो कराचीअ में न पर सिंध जे झरझंग में अदबी मेड़ाका कयूं। हींअर ताज़ो तव्हां ॾिसो हिकिड़ो सोशल मीडिया ते हली रहियो आहे त आख़िर हिकिड़ो वॾो सुवालु आहे त आख़िर अदबी प्रोग्रामनि में ऑडियंस जी घटिताई छो आहे।
असां नवाण आणणु चाहियूं था, बिल्कुलु असां नवाण चहिरा आणणु चाहियूं था, पर आणणु फ़िलहाल जेको आहे सो पाण थोरो ब्रेक वठणु चाहियूं था। हलूं था नाज़रीन, नंढी साई वठूं था। साई ख़बर वरी तव्हां सां गॾु हूंदासीं, तव्हां बि असां सां गॾु ई रहिजो। जी नाज़रीन, वठी छॾीसीं साई। हाणे ॻाल्हि ॿोल कंदासीं कुझु सवाई, छाकाणि टाइम पाण वटि ॾाढो घटि रहिजी वियो आहे। त अमीन साहब ॾे अचां थी त जेको आहे सो जेका हैदराबाद में हेरिटेज कॉन्फ्रेंस थी उनखे तव्हां कंपाइल कयो आहे, हुन बाबति कुझु ॿुधायो। जी संध्या, शाह लतीफ़ चए थो त वखर सो विहाए जो पए पुराणो न थिए, वेचींदे विलात में ज़रो थिए न ज़ाए, सही साका हड़ हलाए आगम जंहिंजे उभरी। त असां वटि जेको वखर आहे उहो आहे असांजी ॿोली, असांजो कल्चर, असांजो हेरिटेज। जीअं तव्हांजे पासे में किताबु पियो आहे हैदराबाद हेरिटेज कॉन्फ्रेंस जे नाले सां। हीअ कॉन्फ्रेंस जेका आहे 2024 में थी हुई। एंटीक्विटी डिपार्टमेंट ऑफ सिंध हिनखे करायो हो ऐं हिनखे मूं कंपाइल कयो। हिन में तक़रीबन 12 खनि रिसर्च पेपर हुआ जेके मूं कंपाइल कया, एडिट कया, प्रूफ कढिया उन्हनि जा, ऐं पब्लिकेशन ताईं आउं हिन में गॾु हुयुसि एंटीक्विटी डिपार्टमेंट सां। त अहिड़े क़िस्म जूं 5 हेरिटेज ॿियूं बि कॉन्फ्रेंस थियूं आहिनि, जंहिंमें ब्राह्मणाबाद हेरिटेज कॉन्फ्रेंस हुई, बंभोर हेरिटेज कॉन्फ्रेंस हुई, ख़ुदाबाद हेरिटेज कॉन्फ्रेंस हुई ऐं कराची हेरिटेज कॉन्फ्रेंस हुई। उहो सिलसिलो आउं सम्झां थो त हुकूमत खे कंटिन्यू करणु खपे। ऐं जेका पुराणे दौर जा जेके मिनिस्टर हुआ 2023-24 ताईं जेका मिनिस्ट्री हुई, ऐं नालो नथो खणां पर जेको बि मिनिस्टर हो या सेक्रेटरी साहब हुआ, त उन्हनि जो हिकिड़ो इनिशिएटिव हो। इन हेरिटेज कॉन्फ्रेंसिस जे ज़रिए असांजो मैसेज वञे पियो, असांजो वखर वञे पियो, जेका मूं शेयर जे ज़रिए ॻाल्हि तव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कई, त उहा शइ स्टॉप थी वई आहे हाणे। त इहे हेरिटेज कॉन्फ्रेंसिस जेके थींदियूं माॻनि ते वञी, त उन्हनि माॻनि जी अहमियत उजागर थींदी, दुनिया खे ख़बर पवंदी त हिते गोरखबा आहे, हिते रनीकोट बि आहे, हिते ख़ुदाबाद आहे, ब्राह्मणाबाद आहे, बंभोर आहे ससीअ जो माॻ। त उहा शइ आउं सम्झां थो त वरी ॿीहर कंटिन्यू थियणु खपे। ऐं उहे जेके हेरिटेज कॉन्फ्रेंसिस आहिनि उहे हर ज़िले में थियणु खपनि। मीरपुर ख़ासि में थियणु खपनि, जैकबाबाद में थिए हिकिड़ी कॉन्फ्रेंस, लाड़काणे में थिए, मोंजेदड़े में थिए, या जेके बि ॿिया सिंध जा हिस्टोरिकल माॻ आहिनि मकली में थिए। इनफैक्ट मकली ऐं मोंजेदड़ो सिर्फ़ु 2 अहिड़ियूं हेरिटेज साइट्स आहिनि जेके यूनेस्को जो जेका वर्ल्ड हेरिटेज साइट वारनि जी जेका इदारो आहे यूनेस्को, उन में लिस्टेड आहिनि। बाक़ी ॿियूं सभु साइटूं लिस्टेड न आहिनि। ॾिसो न हाणे रनीकोट दुनिया जो 2 नंबर वॾे मां वॾो क़िलो आहे, इहा घणनि माण्हुनि खे ख़बर हूंदी, तमामु घटि माण्हुनि खे। या बंभोर जेको आहे ससी जो माॻ, उहो केॾी वॾी अहमियत रखे थो ऐं मेन नेशनल हाईवे ते आहे। त उते कॉन्फ्रेंस थियणु खपे, प्रोग्राम थियणु खपनि, ऐं इहो मैसेज जेको कॉन्फ्रेंसिस जे ज़रिए, सेमिनार जे ज़रिए या कंहिं नंढे वॾे प्रोग्राम जे ज़रिए जेको वञे थो, उहो दुनिया जी लेवल ताईं वञे। छो त हाणे असां हिकिड़े ग्लोबल विलेज में रहूं था न, सोशल मीडिया पहिरियां आम न हुई, असां हाणे थोरी बि एक्टिविटी कंदासीं त उहा पूरी दुनिया ताईं सेकंडनि में पहुचंदी। पहिरियां ईअं न हो, पहिरियां इलेक्ट्रॉनिक मीडिया हुई, प्रिंट मीडिया हुई, उहा देरि सां पहुचंदी हुई, पर हाणे त लाइव बि असां जेको आहे इहे शयूं दुनिया ताईं पहुचाए सघूं था। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो त इहे हेरिटेज कॉन्फ्रेंसिस जेके आहिनि उहे एंटीक्विटी डिपार्टमेंट ऑफ सिंध, कल्चर डिपार्टमेंट ऑफ सिंध एंड टूरिज़म डिपार्टमेंट ऑफ सिंध, उन्हनि खे ॿीहर कंटिन्यू करणु खपनि। ऐं जेके बि माण्हू मिनिस्ट्री में वेठा आहिनि, इदारनि में वेठा आहिनि, उन्हनि खे घुरिजे त इहा पॉज़िटिव शइ आहे हिकिड़ी, इन ते अमल कयो वञे। बिल्कुलु ज़रूरु अमल थींदो ऐं असां ई अमल कराईंदासीं। आदि ज़ीनत, तव्हां जो बि हिकिड़ो शुरूआती पंहिंजी जेको जो अर्ली एजिस जो दौर वुमेन एक्टिविज़म में गुज़रियो, ठीकु आहे, ऐं अदी जेका हींअर ॻाल्हि पई के त जेकी ॾुखियायूं फेस थियूं कनि, अॼुकल्ह जेको दौर आहे हुन में केतिरे हद ताईं औरतूं हाणे पंहिंजे जेके मौक़िफ़ ते बीहनि, ऐं हुते जीअं तव्हां बि हिकिड़ो टाइम पंहिंजो जेको आहे सो रखी पोइ आया हुआ अदब न, ऐं तव्हां फील बि कंदा त तव्हांखे ॾाढो शुरूआती दौर में, त जेके नौजवान छोकिरियूं आहिनि उन्हनि जे लाइ स्पेशल को मैसेज ॾियो। उन्हनि जे लाइ माना इहो आहे त अञा ताईं हू इन जेको सिंधी अदबी संगत जेको हिकिड़ो प्लेटफॉर्म असांखे ॾिनो आहे, उन जे बावजूद बि हू अञा हिमत करे अॻिते नथियूं अचनि। मुंहिंजे नज़र में काफ़ी अहिड़ियूं टैलेंटेड छोकिरियूं आहिनि जिन वटि पंहिंजो हुनर बि आहे, पंहिंजो उन्हनि खे अदब जी बि तमामु घणी ॼाण आहे, पर के हिजाब आहिनि, के मतिलबु हू पंहिंजे ई हिकिड़े ख़ौफ़ में अञा ताईं पाण खे लिकाए वेठियूं आहिनि। त मुंहिंजो हिन प्लेटफॉर्म धरती टीवी जे ज़रिए सां इहो आहे त उहे पाण खे उजागर कनि ऐं असां सां गॾु अची शामिलु थियनि, त हुननि जो जेको हुनर आहे, जेको बि हुननि वटि दात आहे, उहे जेको आहे सो सभई
उन मां फैज़ियाब थियूं ॾिसूं फैज़ियाब थियूं। ॿुधूं बसि ज़बरदस्त। ऐं जेको आहे सो टाइम जो फीतो इलाही तेज़ी सां गुज़री रहियो आहे ऐं जेको आहे सो इहे ई हिन हवाले सां मां कंपाइल करणु चाहींदमि पंहिंजी जेका बि डिस्कशन अॼु जी रही त हुन हिसाब सां कोई सुठो मैसेज जेकी तव्हां ॾिसी रहिया हूंदा अदबी संगत जे सफ़र में जीअं गॾु रहिया आहियो त नौजवान काफ़ी पोइ ते हटी विया आहिनि। हिकु त असां डिघो कुझु नसर पढ़ण ई न चाहींदा आहियूं त असांजी जेका इहा सोच अची वई आहे नौजवाननि में उन्हनि खे माना का सुठो ॾस ॾियणो आहे कंहिं डगर ते हलाइणो आहे रुगो रील ठाहे ठाहे त असां केतिरे हद ताईं जेको आहे सो पंहिंजो पाण बचाए सघंदासीं। असुल त असांखे अदब बचाईंदो न ऐं ॿोली बचाईंदी। हाणे सिंधी अदबी संगत जी इलेक्शन में 4 ॾींहं रहिजी सही। आहे। हीअ चूंडुनि जी बहार जी मुंद आहे। मुंहिंजे गुज़िरियल हिकु अधु इलेक्शन खां तजुर्बो आहे त चूंड थी वेंदी आहे पोइ सॼो 2 साल असां रोईंदा आहियूं त असांखे गोबंद माली वारी अयास कादरी वारी शमशेर हैदरी वारी शेख अयाद वारी सिंधी अदबी संगत खपे। हिन वक़्तु वोटरनि जी ज़िमेदारी आहे त उहे मेरिट कनि, मेरिट खे ॾिसनि, जांचीनि। जेके बि सियासी उन मसलियतुनि खां बालातर थी सिर्फ़ु ॾिसनि त कहिड़ो सुठो अदीब आहे ऐं अदब खे केरु दोस्त अॻिते खणी वञी सघे थो। अॼु जे हालतुनि में, अॼु जे हालतुनि जे तनाज़ुर में केरु आहे जेको वधीक पढ़ियल गढ़ियल आहे, जंहिं वटि वधीक शऊर आहे, जंहिं वटि वधीक अहिड़ा वसीला आहिनि जो सिंधी अदबी संगत खे हुनजे प्लेटफॉर्म खे अॻिते वठी सघे, हुन में वधीक सवलायूं पैदा करे सघे, हुन में वधीक अञा जेके असांजा रहियल दोस्त आहिनि उहे इन काफ़िले में शामिलु थी सघनि। त इहो आउं सम्झां थो त हिकिड़ो इम्तिहान जो ॾींहुं आहे 15 फेबरवरी। इन में सिंधी अदीब मेरिट जो ध्यानु करे, जंहिंखे बि मेरिट ते सम्झे, जंहिं बि उहिदे जे लाइ उनखे वोट करे त मां सम्झां थो त अॻिला जेके 2 साल हल। हाणे हिकिड़ी ॻाल्हि हली पए थोरी आउं उनजी वज़ाहत कयां। तक़रीबन 230 शाखूं जे लॻभॻि आहिनि सिंधी अदबी संगत जूं सिंध में। ऐं जॾहिं मरकज़ी चूंड थींदी आहे त सेक्रेटरी ऐं काउंसलर जो वोट हूंदो आहे, यानी 460 450 पोणा 500 वोट जेके हासिल थींदा आहिनि। मूंखे यादि आहे जेका गुज़िरियल इलेक्शन हुई उन में सिर्फ़ु हिकिड़ी लाड़काणे जी औरत शाख हुई जंहिं ते बाद में एतिराज़ थियो त इहा शाख आहे ई कान का। उन जूं 2 अदड़ियूं हुयूं, 2 औरतूं हुयूं जिन अची वोट कास्ट कयो, ॿिया सभु मर्द हुया। त हीअ असां वटि हिकिड़ी ॻाल्हि हलंदी आहे त हीअ डिस्क्रिमिनेशन थी वई आहे ऐं इहा तरक़ी पसंदी रोशन ख़्यालीअ जे ख़िलाफ़ु आहे त औरतुनि जी शाख तव्हां अलॻि कयो ऐं धार कयो। मां सम्झां थो थोरो इन जी वज़ाहत हुजणु खपे। असां जंहिं दस्तूर खे फॉलो कंदा आहियूं न, सिंधी अदबी संगत जो हिकिड़ो आइन आहे, हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशन आहे। उन आइन में वाज़े तौर ते इहो लिखियलु आहे त जंहिं शहर में, जंहिं ॻोठ में, जंहिं इदारे में 7 अदीबाऊं लेखकाऊं हुजनि उहे पंहिंजी ख़ातून शाख धार क़ाइमु करे सघनि थियूं। अच्छा। जॾहिं तव्हांखे आइनी या कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन मौजूदु आहे त तव्हां कमु गैर आइनी त न कयो। ॿी जेका डेटा बेस्ड फैक्ट हूंदी आहे न उहा इहा आहे त गुज़िरियल 75 सालनि में हाणे ई 2 शाखूं ठहियूं आहिनि औरत शाखूं। जेकॾहिं असां कंहिंखां पुछूं न त भई 10 मेंबर तव्हां वटि आहिनि सॼी सिंध में औरतूं त जवाबु नफ़ी हूंदो। हाणे जेका असां औरत शाख ठाही आहे इन में मुंहिंजो ख़्यालु आहे 54। ये पंहिंजी वॾी कामयाबी आहे त हुन में 54 मेंबर्स आहिनि। मां चवां थी वक़्त जो फीतो इलाही तेज़ भॼी रहियो आहे। मैडम आपदा तव्हां कुझु मैसेज सुठो ॾेई छॾियो। मां नौजवान जे लाइ इहो मैसेज ॾींदमि त असां वटि भिटाई वॾो शाइर इन करे हुयो जो उन शाइरीअ में पंहिंजी क्लासिकी दौर क्लासिकी फ़िक्र ऐं तहरीकुनि ऐं शऊर खे साण खणी करे पंहिंजो फ़िक्र ॾिनो। शेख अयाज़ वॾो इन करे आहे जो हुन शाह लतीफ़ ऐं क्लासिकी दौर खे पंहिंजी बुनियादु बणायो। अॼु जो नौजवान जेको सतही सोच ते आहे उहो पंहिंजी सतही सोच खां हटी पंहिंजे बुनियाद खे पाण सां साण खणे, पंहिंजे क्लासिक वारी फ़िक्र खे साण खणी, ऐं अदबी संगत में बि असां गोबिंद मालीअ खे साण खणी करे नई ॻाल्हि करणु चाहियूं, नए दौर जे तक़ाज़नि मुताबिक़ हलूं। ऐं हर अदीब, हर लिखारी जेको आहे सो पंहिंजी नई ॻाल्हि करे पंहिंजे नए दौर मुताबिक़, पर उनखे क्लासिक सां गॾु हलणु खपे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ॾाढो सुठो। छाकाणि हिन शइ जी तमामु घणी ज़रूरत बि आहे। असांजो नौजवान ॾींहुं ब ॾींहुं अदब खां जेको आहे सो पुठिते हटंदो थो वञे ऐं तव्हां जहिड़नि माण्हुनि जी रहनुमाई रहंदी त वरी सां उन्हनि खे जेको आहे सो गॾे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु कंदासीं ऐं हमेशह शयूं रिवाइव थींदियूं आहिनि। कंहिं वक़्त में कंहिं टाइम ते उहो पंहिंजी उहा हैसियत विञाए वेहंदियूं आहिनि, वरी हिकिड़ो दौरु, हिकिड़ो इनकलाब अहिड़ो हूंदो आहे त वक़्तु ईअं ई जेको आहे सो जिदलिया चए थी, वक़्तु ईअं ई फिरंदो थो रहे जीअं असांजो वक़्त जो फीतो फिरंदो थो रहे। ऐं जेको सो आख़िरी में जेको आहे सो
तव्हां सां वधीक ॻाल्हि मां नथी करे सघां, ज़हन में इलाही ॻाल्हियूं हुयूं, पर फीते जेको आहे न इहो मूंखे मजबूर करे छॾियो आहे त मां प्रोग्राम खे हाणे वाइंड अप कयां। सुभाणे पाण वरी मिलंदासीं, सुठा के महिमान असांजे अंगण ते आयल हूंदा ऐं जेको आहे सुठियूं हेल्दी सुठियूं ॻाल्हियूं कंदासीं जेकी असांखे मोटिवेट कनि ऐं असांखे अॻिते वधाइनि, असांजी ॿोली खे बचाइनि, असांजे कल्चर खे बचाइनि, असांजे अदब खे बचाइनि। जेतिरो सुठो अदब लिखियो वेंदो ॿोली जी बका इन में ई आहे। हलूं था, मोकिलाणी पंहिंजी कोन्हे, सदाईं पाण गॾु हूंदासीं, सदाईं गॾु। Morning, baby.